होस्ट सदफ भुट्टो तव्हांजे फेवरेट प्रोग्राम द लेट नाइट शो में तव्हांजे फेवरेट चैनल KTN ते 9 खां 11 बजे ताईं हूंदसि मां तव्हां सां गॾु तव्हांजी ख़िदमत में, जंहिंमें असां पंहिंजियूं खोड़ सारियूं ॻाल्हियूं, खोड़ सारियूं दिलि जूं ख़्वाहिशात बि ज़ाहिर कंदा आहियूं, जंहिंमें असांजी खोड़ सारियूं कचेरियूं हलंदियूं आहिनि मोहबत जे हवाले सां, ॾुखनि जे हवाले सां, बेवफ़ाई जे हवाले सां ऐं इलाही ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि सम्झण ऐं सम्झाइण जे हिसाब सां, फ्यूचर प्लानिंग जे हिसाब सां खोड़ सारी असांजे प्रोग्राम में डिस्कसिंग थींदी आहे ऐं कुझु शयूं मां तव्हांखे सम्झाईंदी आहियां, कुझु जॾहिं तव्हां कॉल करे मुंहिंजे प्रोग्राम में मूंखे पंहिंजी सजेशन खां आगाह कंदा आहियो त हीअं न हीअं हुजणु घुरिजे या हीअं बि हर इंसान जी पंहिंजी हिकिड़ी राय हूंदी आहे, हिकिड़ी पंहिंजी तबियत हूंदी आहे, हिकिड़े पंहिंजी तबियत जो मालिक हूंदो आहे। केरु माण्हू इलाही रूड हूंदा आहिनि, केरु इलाही हैप्पी हूंदा आहिनि, केरु जॉली हूंदा आहिनि, केरु इलाही डिसेंट हूंदा आहिनि। त हर इंसान खे उन जहिड़ो इंसानु मिलण बि इलाही मुश्किल हूंदो आहे, पर कुझु अदाऊं, कुझु अहिड़ा नखरा, कुझु अहिड़ियूं शरारतियूं शयूं ऐं माण्हुनि खे सुठियूं लॻंदियूं आहिनि। कुझु माण्हू उन्हनि इंसाननि खे चवंदा आहिनि त यार हिन एॾो वॾो थी वियो आहे पर हिन जे अंदरि या ते ॿारनि वारियूं हरकतियूं आहिनि, त ईअं न हुजणु घुरिजे। असांखे बिल्कुलु डिसेंट सोबर असांखे पंहिंजी तबियत जो माण्हू मिलणु घुरिजे, पर अहिड़ा माण्हू मिलण बि वॾी ॻाल्हि हूंदी आहे। मिली वञे त सुठी ॻाल्हि आहे, त पंहिंजी तबियत जो इंसानु जेकॾहिं कंहिंखे मिली थो वञे त इहा ॾाढी ज़बरदस्त ऐं सुठी ॻाल्हि हूंदी आहे। अॼु असांजे प्रोग्राम जो टॉपिक कुझु ख़ासि आहे ऐं मूंखे तव्हांजे मशवरनि जी, तव्हांजी राय जी इलाही ज़रूरत आहे। तव्हां मूंखे बि ॿुधायो ऐं जेकी बि KTN खे जिथे जिथे सॼे मुल्क में, सॼी दुनिया में जिथे बि ॾिसनि था, ऐं असांजो YouTube ते पेज आहे KTN एंटरटेनमेंट जे नाले सां, तव्हां ओॾे वञी उनखे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब कयो, शेयर कयो ऐं जेके मुंहिंजा वीडियो क्लिप्स हूंदा आहिनि उनजे अॻियां तव्हां लिखंदव सदफ भुट्टो ऐं जीअं मुंहिंजो नालो अची वेंदो, जेके न्यू क्लिप्स आहिनि उनजे इनबॉक्स में पंहिंजो ऐं पंहिंजे शहर जो नालो ऐं पंहिंजी राय खां बि तव्हां असांखे आगाह करे सघो था। मां तव्हांजा नाला बि पंहिंजे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु कंदसि। अॼु मुंहिंजे प्रोग्राम जो टॉपिक आहे त जॾहिं मोहबत ते ई ॻाल्हि आहे पर मोहबत टॉपिक न आहे। अॼु असांजो टॉपिक आहे इश्क। मोहबत अलॻि आहे पर इश्क अलॻि आहे। इश्क जॾहिं कंहिंसां थिए थो त उनजी ख़बर कीअं पए, उनजो अंदाज़ कहिड़ो आहे, मतिलबु असां उनखे कीअं बयानु कंदासीं। कंहिंजी अखियुनि आई कॉन्टेक्ट सां असांखे फील थींदो आहे त हिन खे असां सां इश्क आहे, या उनजी कुझु मतिलबु हरकतुनि सां असां उन खां हेतिरो घुरंदा आहियूं ऐं असांजे लाइ उहो हेॾो वठी अचे, या उनजी केयर करणु, उनजे असां सां गॾु हुजण सां असांखे कीअं लॻे त असां सेफ आहियूं, या हू असांजो शेल्टर थी असां सां गॾु हले, या हर क़दम ते ज़रूरी न हूंदो आहे त मतिलबु के पैसा ई ज़रूरी हुजनि, पर कोई चवंदा न गुड़ जो गुड़ जहिड़ी ॻाल्हि करे छॾियो त कोई तव्हांखे एतिरो बि चई छॾे न त यार तव्हां परेशान न थियो, मां तव्हां सां गॾु आहियां हर हाल में। ॿियो अल्लाह तवकुल रहो। ॾिसो जेसि ताईं जेको इहो इंसानु जेकॾहिं इहा ॻाल्हि करे थो त यार अलाह त असां सां गॾु आई आहे, पर जेसि ताईं अलाह सां क़िस्मत में लिखियो आहे मां तव्हां सां गॾु आहियां, मां तव्हांजो साथ ॾियां थो या ॾियां थी, त इहा बि हिकिड़े ॿिए माण्हूअ खे अॻिते वधण जे लाइ वॾो हौसलो मिलंदो आहे। एनीवे ॻाल्हि इहा त वरी पोइ ॿिए टॉपिक जी तरफ़ ते हली वञे। फ़िलहालु मुंहिंजे अॼु जे प्रोग्राम जो टॉपिक आहे इश्क। इश्क तव्हां कयो आहे त कहिड़े अंदाज़ सां कयो आहे, कहिड़े हद जी, जुनून जी हद ताईं कयो आहे। उन इश्क जी हद हूंदी आहे या हो बेहद हूंदो आहे, ऐं इश्क जी ख़बर कीअं पए त हिन खे मोहबत आहे। मोहबत हिकिड़ी मोहबत जो अंदाज़ हिकिड़ो ॿियो आहे। मां तव्हांखे चवां उहो प्यारु, मोहबत, उहे शयूं, उहो केयरिंग, हिफ़ाज़त करणु, उहा शइ अलॻि आहे, पर इश्क जेको आहे न, इश्क मोहबत खां मथे आहे। हाणे ॻाल्हि आहे सम्झण जी। नालो ई एतिरो ख़ूबसूरत आहे इश्क, ॿुधण सां ई एतिरो सुकून मिलंदो आहे, ऐं जेकॾहिं थिए थो कंहिंखे त उनजी फीलिंग्स छा आहिनि। जेकॾहिं कंहिंखे इश्क थियो आहे ऐं इश्क में उहे आहिनि हिन वक़्तु, त उहे असांजे प्रोग्राम में कॉल कनि, ॿिया बि करे सघनि था। पर टॉपिक जे हवाले सां जेकॾहिं ॻाल्हाईंदा त इलाही ज़बरदस्त ऐं इलाही सुठी कचेरी थी वेंदी। इन जे हवाले सां मां इहो ई चवंदसि त इश्क में कुझु माण्हू ॾिसंदा आहिनि त इलाही डीपली एतिरा हो गहराई में हलिया वेंदा आहिनि त उन्हनि खे हिक ॿिए जे बग़ैर रहणु उन्हनि जो इलाही मुश्किल थी वेंदो आहे। पोइ उहा ॻाल्हि अची वेंदी आहे त हिननि जी पाण में मोहबत आहे, इश्क आहे। ॾिसो इश्क मोहबत सां गॾु इश्क ज़रूरु मिलंदो आहे। मोहबत, इश्क, मेल ऐं फीमेल वारा लफ़्ज़नि में बि ॾिसो उहा शइ थी अचे। त मूंखे मुंहिंजे प्रोग्राम में कॉल कयो ऐं मूंखे ॿुधायो त ख़बर कीअं पए त इश्क जो अंदाज़ में खोड़ सारियूं शयूं अची वेंदियूं आहिनि, पर तव्हांजे नज़रिए में इश्क कीअं बयानु करणु घुरिजे, ॿिए माण्हू खे असां कीअं यकीन ॾियारायूं त मूंखे मोहबत खां वधीक तव्हां सां इश्क आहे। इश्क जो हिकिड़ो जुनून हूंदो आहे, हिकिड़ी हद हूंदी आहे, ऐं हद जी उनजो बि को हद ई न हूंदी आहे, बेहद हूंदो आहे। त ख़बर कीअं पवे त जेके बि असांजूं फ्रेंड्स, भेनरियूं, माइयूं जेके बि हिन प्रोग्राम खे ॾिसनि थियूं ऐं जेके बि असांजा जेके आहिनि फैन असांजे प्रोग्राम खे एंजॉय कनि था, त उहे ॿुधाइनि। नेक्स्ट वीक जेको मुंहिंजो टॉपिक हुयो उहो बि ॾाढो ज़बरदस्त हुयो, पर हिन वक़्तु
जेकॾहिं कंहिंखे पंहिंजी पहिरीं मोहबत यादि आहे, पहिरियों इश्क यादि आहे, पहिरीं दफ़ा जी नज़र यादि आहे ऐं उन में उन्हनि कहिड़ियूं शरारतूं, कहिड़ियूं हरकतूं पाण जे इश्क खे यकीन ॾियाराइण जे लाइ पंहिंजे मोहबत ते इज़हार कहिड़े अंदाज़ सां कयो हुयो, उहो उन जो स्टाइल मूंखे ॿुधायो। ऐं ॿी ॻाल्हि मां तव्हांखे मौसम जे हवाले सां ॿुधाईंदी हलां त कराची जी मौसम चेंज थी रही आहे, शाम जे टाइम ते थोरी थधि आहे ऐं ॾींहं जो थोरी गर्मी आहे। इन हवाले सां बि ज़रूरु ॿुधाईंदसि, पर हिकिड़ी कॉल आहे, कॉल शामिल कंदासीं। हलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, अदी ख़ुश आहियो? मां ठीकु ठाक अल्हम्दुलिल्लाह। छा नालो आहे, किथां कॉल कई आहे? अदी शाहरुख थो ॻाल्हायां पंजवीह खां। ओके शाहरुख, मां तव्हांखे भली कार थी कयां। कीअं आहियो तव्हां, ठीकु आहियो? शुक्र अल्लाह साईं, महिरबानी आहे मालिक आहे। तव्हां ठीकु आहियो? तबियत सही अथव? मां बिल्कुलु ठीकु ठाक अल्हम्दुलिल्लाह। अॼु असांजे प्रोग्राम जो टॉपिक आहे इश्क। इश्क में जी जी अदी कीअं ख़बर पए, इश्क जो अंदाज़ असां कीअं बयानु कंदासीं? अदी इश्क पाण कयो न आहे, जे कयो आहे त वरी पीमा साईं कयो आहे, ॿुधो नी? हा बिल्कुलु जी, असांजे रिवाज सां सोचियो आहे हींअर वरी हाणे अमर आहे, अमर सां इश्क कंदा आहियूं। इश्क त कंहिंसां बि करे सघिजे थो, बिल्कुलु बिल्कुलु सही ॻाल्हि आहे तव्हांजी। तव्हांजी आवाज़ घटि थो अचे। जी, तव्हांजी आवाज़ घटि थो अचे। आवाज़ मुंहिंजी घटि थी अचे। आवाज़ मुंहिंजी ब्रॉड कयो, आवाज़ खे थोरो लाउड कयो ताकी असांजे फैन ताईं असांजी आवाज़ वञी सघे। जी, प्रोग्राम में छा? जी तेरा भी तव्हां शो न लियो अगली अरबा में। हाँ, मुंहिंजी थोड़ी तबियत ख़राब हुई, मौसम चेंज थी रही आहे, उन वजह सां मां न अची सघी हुयसि। हाणे तबियत सही कान्हे थी? अल्हम्दुलिल्लाह, हाणे बिल्कुलु ठीकु ठाक आहियां। अदी तव्हां गानो ॿुधाईंदासीं, पहिरियां ॿुधायो मां पर थोरो ॿुधायो। अच्छा, ॿुधायो हाणे। हा, हज़ार माण्हू हज़ारे मिलणा मिलन था मूंखे पवन था सहणा। हज़ार माण्हू हज़ारे मिलणा मिलन था मूंखे पवन था सहणा। ये हाल दिल जो मां कीअं ॿुधायां, ये हाल दिल जो मां कीअं ॿुधायां। रही तो मूंखां परे ओ सोना, हज़ार माण्हू हज़ारे मिलणा मिलन था मूंखे पवन था सहणा। एॾी जुदाई सोचियर मूंसां, एॾी जुदाई सोचियर मूंसां, तोखे तवाज़ुब नाहे ओ साईं। दुखनि जूं रातियूं सुरनि जा ॾींहणा, मूंखां ई सिरी नाहिनि त वञणा। ही हाल दिल जो मां कीअं ॿुधायां, रही त मूंखां परे ओ सोना। हज़ार माण्हू हज़ारे मिलणा मिलन था मूंखे पवन था सहणा। अची थो तूं घुराए मूंखे, मां हिकिड़ी त ॻाल्हि कर तूं कंदे को मेलो मिठाब मूंसां। रुसण को जानी रुगो तुरसणा, ये हाल दिल जो मां कीअं ॿुधायां। रही तो मूंखां परे ओ सोना, हज़ार माण्हू हज़ार मिलणा मिलन था मूंखे पवन था सहणा। ओके, ठीकु आहे। हे गानो तव्हां कंहिंजे नाले कंदो? अदी असां गानो साहब मुज़फ़र ख़ान छॾड़े खे डेडिकेट कयां। ठीकु आहे, ओके। वॾी महिरबानी प्रोग्राम में शामिलु थियण जे लाइ। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़, बाय बाय। उहा ॻाल्हि ठीकु आहे त इश्क कंहिंसां बि थी सघे थो, असांजा भाउ बिल्कुलु सही ॻाल्हि कई आहे, पर जेके मां हिते ॻाल्हि करे रही आहियां, पंहिंजे पार्टनर सां जेको इश्क थींदो आहे, पंहिंजी मोहबत सां जेको इश्क थींदो आहे, मां उन हवाले सां ॻाल्हि करे रही आहियां। उहो हिकिड़ो डिपार्ट ॿियो आहे। मुंहिंजे जेके प्रोग्राम में जेके मां पंहिंजी ॻाल्हियूं ऐं पंहिंजूं शयूं खणी ईंदी आहियां, त हिकिड़े मैरिड कपल्स जे हवाले सां, ऐं जेके कपल्स हूंदा आहिनि उन्हनि जे हवाले सां, जेके लवर्स हूंदा आहिनि उन्हनि जे हवाले सां, जेके पेयर्स हूंदा आहिनि उन्हनि जे हवाले सां, त उन्हनि जी डिस्कसिंग करण सां थोरो मज़ीद अञा सुठो लॻंदो आहे ऐं हिकिड़ी फीलिंग्स ई अलॻि हूंदी आहे। ज़रूरी न आहे पर हर कंहिंखे मोहबत मिले,
मोहबत उहा ई हूंदी आहे जेकी अनकम्पलीट हुजे। मोहबत जेके हासिल थी वञे पोइ उहा मोहबत न रहंदी आहे। मोहबत उहा आहे जेके अधूरी रहिजी वञे ऐं एंड ताईं आख़िरी दम ताईं तव्हांखे यादि रहे। मिली वेंदी त तव्हां चवंदो मुंहिंजो ई मोहबत मूंखे मिली वई। ऐं जेकॾहिं तव्हां कुझु कपल्स अहिड़ा हूंदा आहिनि जेके पंहिंजी मोहबत खे हमेशह हमेशह ज़िंदा रखंदा आहिनि ऐं उहे चवंदा आहिनि त शादी हिकु असांजे इस्लाम में जाइज़ तरीक़ो आहे, बिल्कुलु 100% करणु बि घुरिजे। ऐं असांजे नबी साईं बि चयो आहे त जंहिंसां तव्हां जेको इंसानु जेकी औरत तव्हांखे पसंदि अचे तव्हां उन सां निकाह कयो ऐं पंहिंजी मोहबत खे कंप्लीट कयो। कंप्लीट करणु बि ज़रूरी आहे ऐं उन सां ई असांखे पंहिंजी ज़िंदगी गुज़ारणु घुरिजे। ऐं हमेशह ईअं ई थींदो रहियो आहे असांजे मुल्क में ऐं असांजे जेके बि इस्लामी असां माण्हू हूंदा आहियूं असांजो पहिरियों ई फ़र्ज़ु इहो हूंदो आहे। पर मोहबत आहे, मोहबत कंहिंखे बि कंहिंसां बि थी सघे थी। जॾहिं मोहबत थींदी आहे त पोइ इहो न ॾिसंदी आहे त हे मुस्लिम आहे या हे गैर मुस्लिम आहे। हाणे शाहरुख़ ख़ान ॾिसो मुस्लमान आहे पर हुनजी वाइफ हिंदू आहे, पर तॾहिं बि उहो पंहिंजे घर खे हलाइनि था। जेकॾहिं इन्हनि जी गहराइनि में वेंदासीं त ॻाल्हियूं पोइ इलाही सारियूं थी वेंदियूं। पर असां हिकिड़ी कॉल था वठूं, कॉल जे तरफ़ हलंदासीं, उन खां पोइ मां तव्हांखे इनखे ज़रूरु ख़ुलासो करे सम्झाईंदसि। हिकिड़ी कॉल आहे। हलो, अस्सलाम वालेकुम। हेलो, वालेकुम सलाम। अधिकरा मां ठीक ठाक। छा नालो आहे, किथां कॉल कई आहे? अली अकबर बदीनगा। मां तव्हांखे भली कार्ड थी कयां पंहिंजे प्रोग्राम द लेट नाइट शो में। कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? मज़े में? अल्लाह शुक्र अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ॿुधायो सभु ख़ैर आहे? मां बिल्कुलु ठीकु ठाक। इश्क जे हवाले सां अॼु असांजे प्रोग्राम जो टॉपिक आहे इश्क। इश्क जे अंदाज़ खे असां कीअं बयानु कंदासीं त असांखे अॻिले माण्हू सां इश्क आहे, छा करणु घुरिजे? जी हा, इश्क इश्क त कंहिंसां बि थी वेंदो आहे अली। बिल्कुलु। इश्क माउ पीउ सां बि थी वेंदो आहे, मोहबत भाउ सां बि थी वेंदी आहे। इश्क त हणंदो बन। बिल्कुलु। ओके, तव्हांजो इश्क कंहिंसां आहे? जी असां जी जी असांजो इश्क माइटनि सां, सभिनी सां आहे, भाउनि सां। ओके, ठीकु आहे। छा ॿुधाईंदो प्रोग्राम में? शुरूआत में बसि अभी कुझु बि चवणु कोन चाहियां कि मुंहिंजो भाउ पैदा माशूक लुंड जी जी जो चाचा अलान लुंड। ठीकु आहे। ओके ओके, वॾी महिरबानी प्रोग्राम में शामिलु थियण जे लाइ। मूंखे लॻे थो असांजा जेके बि दोस्त आहिनि उन सभिनी हर कंहिंसां प्यारु कयो आहे, इश्क कंहिंसां न कयो आहे। इश्क जी अञा ताईं परफेक्ट कॉल न आई आहे, परफेक्ट मूंखे अञा ताईं जवाबु न मिलियो आहे। पर जेके बि दोस्त हिन वक़्तु ॾिसनि था, नंबर तव्हांजी स्क्रीन ते अची रहियो आहे, जल्दी जल्दी कॉल करे प्रोग्राम में शामिलु थी वञो ऐं मूंखे ॿुधायो त इश्क जो अंदाज़ असां कीअं बयानु कंदासीं ॿिए इंसान सां त असांखे इन सां इन हद ताईं इश्क आहे। एनीवे, ॻाल्हियूं खोड़ सारियूं आहिनि, प्रोग्राम खे अॻिते कंटिन्यू कंदासीं। वक़्तु थियो आहे हिकिड़े ख़ूबसूरत ट्रैक जो। इन सॉन्ग खे एंजॉय कयो ऐं असां सां गॾु रहो। वेलकम बैक नाज़रीन। हिकु दफ़ो ॿीहर भली कार्ड थी कयां तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम द लेट नाइट शो में। 9 खां 11 बजे ताईं हूंदसि मां तव्हां सां गॾु तव्हांजे फेवरेट प्रोग्राम द लेट नाइट शो में ऐं तव्हांजे फेवरेट चैनल KTN ते। सभु खां पहिरियों तव्हांखे ॿुधाईंदी हलां, यूट्यूब ते असांजो पेज आहे KTN एंटरटेनमेंट जे नाले सां। तव्हां वञी उते लिखंदव अॻियां सदफ़ भुट्टो, उन जे अंदरां जेके मुंहिंजे शो जा न्यू वीडियो क्लिप्स आहिनि उन जे इनबॉक्स में तव्हां पंहिंजो ऐं पंहिंजे शहर जो नालो लिखी मूंखे ज़रूरु सेंड कंदा कयो। मां तव्हां सभिनि जा मैसेज ज़रूरु ॾिसंदी आहियां। नाला लिखी बि ईंदी आहियां, पर मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे त मां चाहींदी आहियां वधि खां वधि तव्हां पंहिंजा नाला मूंखे सेंड कयो, जेके नाला मां तव्हांजा पंहिंजे प्रोग्राम में शामिलु कयां ऐं तव्हां ताईं बि इहो मैसेज मिली वञे। जेके माण्हू चाहिनि था, जिन जी कॉल अचे थी असांजे प्रोग्राम में रिपीट में, उहो ॾिसणु चाहिनि था, तव्हां यूट्यूब ते वञी उन चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो, शेयर कयो ऐं उते तव्हां पंहिंजा वीडियो क्लिप्स बि ॾिसी सघो था, पंहिंजो आवाज़ बि ॿुधी सघो था ऐं उन जे अंदरि जेके बि तव्हां गाना गुनगुनायो था या जेको बि मैसेज ॾियो था उहो बि उते हूंदो आहे। ऐं रिपीट में बि असांजो प्रोग्राम हलंदो आहे KTN ते, त तव्हां हिन प्रोग्राम खे रिपीट में बि इंजॉय करे सघो था। अॼु असांजे प्रोग्राम जो टॉपिक ॾाढो इंट्रस्टिंग आहे, पर मूंखे माण्हुनि जी उहा शिद्दत, उहा जेकी फीलिंग्स आहे न, उहा फील कोन थी थिए। मतिलबु नंबर स्क्रीन ते अची रहियो आहे, कॉल करे शामिलु थियो ऐं प्रोग्राम जो जेको टॉपिक आहे उन टॉपिक ते डिस्कस कयो मूंसां गॾु ऐं उनखे डिस्क्राइब कयो, इश्क खे थोरो खोलियो, ख़बर पए त छा आहे इश्क। कॉल आहे, कॉल शामिलु थी कयां। हलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। हाय अल्लाह जी, छा नालो आहे? माहिन सुमरो गुड्डू खान। हाँ, माहिन कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? हाँ, मां अल्हम्दुलिल्लाह मां ठीकु आहियां।
छा पियो थिए माहिन? पढ़ाई हले पई? हाँ, हाँ, स्टडी हले पई। कहिड़ी क्लास में आहियो माहिन? 6th क्लास। हाँ, 6 क्लास में। बिल्कुल बिल्कुल बिल्कुल। ऐं गर्मी बि हूंदी मंझंदि जे टाइम ते, है न? हाँ, गर्मी तो हुए ही आहे ॾाढी। गर्मी अञा बि आहे। सही सही। अम्मी अबू ठीकु आहिनि तव्हांजा? अम्मी अबू ठीक है। मुंहिंजे कज़न आहे, मुंहिंजे ब्रदर जी बर्थडे हुई। अच्छा, छा नालो आहे तव्हांजे ब्रदर जो? माय फादर ना ब्रदर। ब्रदर जो तव्हांजो छा नालो आहे? मोहम्मद सुहेल। मोहम्मद सुहेल। मोहम्मद सुहेल जी बर्थडे आहे, ज़रूरु विश कंदासीं। ऐं कुझु ॿुधाईंदो, कुझु ॿुधणु पसंदि मुंहिंजे कंदो? कज़न जी भी बर्थडे आहे। कंहिंजी बर्थडे आहे? मुंहिंजे कज़न जी आइज़ा ईमान सुमरो जी। अच्छा, हिकिड़ी त सुहेल जी बर्थडे आहे, ॿियो नालो छा ॿुधायो? आइज़ा ईमान। आइज़ा ईमान। ओके। आइज़ा खे सुहेल खे मां बर्थडे विश कयां थी। यकीनन ज़रूरु कंदसि, हाणे ई कंदमि बिल्कुलु। अच्छा, हाणे मूंखे बर्थडे वारो सॉन्ग ॿुधायो। ज़रूरु ॿुधाईंदासीं। जेकॾहिं असां वटि अवेलेबल आहे त मां ज़रूरु बर्थडे वारो सॉन्ग बि ज़रूरु ॿुधाईंदमि। पर जेको बि आहे मां तव्हांखे गुनगुनाए सुहेल खे आइज़ा खे बर्थडे विश कयां थी। ठीकु आहे? थैंक यू। ओके, अल्लाह हाफ़िज़, बाय बाय। आइज़ा ऐं सुहेल खे केटीएन जी तरफ़ां, मुंहिंजे तरफ़ां, मुंहिंजे प्रोग्राम जे तरफ़ां, असांजे प्रोग्राम जे डायरेक्टर अज़हर सर जे तरफ़ां मुबारक हुजे बर्थडे जी। ऐं हैप्पी बर्थडे टू यू आइज़ा एंड सुहेल। हैप्पी बर्थडे टू यू। थैंक यू सो मच। असांजे प्रोग्राम में तव्हां पंहिंजे कज़न जी, पंहिंजे भाउ जी, पंहिंजी उन्हनि जी बर्थडे सेलिब्रेशन कराइण जे लाइ असांखे चयो, मां उन्हनि खे यकीनन विश करे छॾियो आहे। वंस अगेन थैंक यू सो मच। ऐं ॾाढी ख़ुशी थी। ॾिसो, इहो हिकिड़ो प्लेटफॉर्म आहे। तव्हां जेकॾहिं कंहिंजी बर्थडे आहे ऐं तव्हां चाहियो था त उन्हनि जा नाला असांजे प्रोग्राम में शामिलु थियनि ऐं मां उन्हनि खे विश कयां पंहिंजे प्रोग्राम जे तरफ़ां, त इहा मुंहिंजे लाइ, मुंहिंजी बि ख़ुशनसीबी आहे त उन्हनि जे बर्थडे वारे ॾींहुं उन्हनि सां गॾु मां बि शामिलु आहियां। बेशक मां उन्हनि सां गॾु आहियां, पर असां सां गॾु गॾु जेके बि हिन वक़्तु जेके बि फ्रेंड्स, जेके बि व्यूज़ असांखे ॾिसनि था, उन सभिनीनि बि उन्हनि खे विश कयो हूंदो यकीनन। ऐं मुंहिंजी खोड़ सारी दुआऊं आहिनि। पढ़ो लिखो, कामयाबु थियो। इन में छोकिरी हुजे छोकिरो हुजे, एजुकेशन टू मच मस्ट। मतिलबु अॼु जे दौर में जेकॾहिं तालीम न आहे त तव्हां सम्झो तव्हां वटि कुझु बि न आहे। एजुकेशन सां ॾाढा फ़ाइदा आहिनि, इलाही फ़ाइदा आहिनि। पढ़ाई हुजणु इलाही ज़रूरी आहे। ज़रूरी न हूंदो त छोकिरीअ खे शादी खां पोइ घर में थांव ॿुहारी, ॿार संभालणु, हस्बैंड खे ॾिसणो आहे, न। पर जेकॾहिं पढ़ी लिखी छोकिरी आहे त तव्हां इहो सोचो, तव्हां जूं ईंदड़ नस्लूं हिकिड़ो ब्रॉड फ्यूचर खणी ईंदियूं। मतिलबु छोकिरी पाण पढ़ियल हूंदी त तव्हांजे घर में उनखे ई ॾिसी इलाही चेंजिस मिली वेंदा। हुनखे डिसिप्लिन जे बारे में ख़बर हूंदी आहे, उनखे मैनर्स जे बारे में ख़बर हूंदी आहे, उनखे तमीज़ तहज़ीब जी ख़बर हूंदी आहे। त एजुकेशन इंसान खे इंसान बणाए थी। ठीकु आहे न? तव्हां अहिड़ा बि माण्हू ॾिसो जेके ॿाहिराड़ियुनि में रहनि था, ॻोठनि में रहनि था, के एॾी उन्हनि जूं उमिरि गुज़री वियूं आहिनि, पर उन्हनि जो बसि हिकिड़ो मतिलबु हिकिड़ी रूटीन ठहियलु आहे। सुबुह उथिणो आहे, हे कमु करणु, राति जो मानी खणी सुम्ही पवणो आहे। पर जेको पढ़ियल लिखियल इंसानु हूंदो आहे, हुनजो दिमाग़ु हलंदो रहंदो आहे, मां छा कयां, अॻिते वधण जे लाइ अञा छा कयां। जेके तकलीफ़ूं, जेके स्ट्रगल, जेके मुसीबतूं मां ॾिसी छॾियूं, जेके मुंहिंजा पीउ ॾाढा कंदा था अचनि, मुंहिंजी ईंदड़ नसलनि खे इहा तकलीफ़ न थिए, उहा सुठी ज़िंदगी हिकिड़ी गुज़ारनि। त एजुकेशन इज़ टू मच मस्ट। ऐं मुंहिंजी दुआ आहे खोड़ सारो पढ़ो ऐं पंहिंजे पीउ माउ जो नालो रोशन कयो। हिकिड़ी कॉल आहे, कॉल शामिल कंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अदी छा हाल आहे? ख़ुश आहियो? ख़ैरियत आहे? अल्हम्दुलिल्लाह, मां बिल्कुलु ठीकु ठाक। छा नालो आहे? किथां कॉल कई आहे? अदी बाबू बिरोही ॻाल्हाए थो, शहदाद कोट खां। बाबू बिरोही, कीअं आहियो तव्हां? जी, अल्लाह जो करम दुआ आहे, शुक्र। अदी तव्हां ख़ुश आहियो? ख़ैर लॻो पियो आहे? ठीकु ठाक। तव्हां अञा ते वियो कोन वापसि? अदी बसि हिते ई आहियां, पाकिस्तान में। बसि हाणे न वेंदव? हाणे न वेंदासीं, बसि हिते आहियूं। बसि शिफ्ट थी वियो, फाइनली ख़तम? जी जी, बिल्कुलु बिल्कुलु। पोइ छा सोचियो हिते पाकिस्तान में बिज़नेस करण जे लाइ? जी हा, पंहिंजो बिज़नेस आहे हिते। माशाल्लाह माशाल्लाह, चलो सुठी ॻाल्हि आहे। घणो माण्हू केतिरो अरसो परदेस में रहंदो, वापसि अचणो ई आहे न। आख़िर पंहिंजो मुल्क पंहिंजो आहे, पंहिंजी ज़मीन पंहिंजी आहे, माण्हू ॾाढा ई घुमी फिरी सघे। हक़ीक़त आहे। सही। अच्छा बाबू बिरही, अॼु असांजे प्रोग्राम जो टॉपिक आहे त इश्क जो अंदाज़ कीअं बयानु कजे, कीअं ॿुधाइजे त मूंखे तव्हां सां इश्क आहे? अॼु ताईं असां त इश्क कोन कयो आहे। अच्छा, कोन कयो आहे? तव्हांखे ॿुधाए सघो। जी हा। पर इश्क जे बारे में कुझु ॿुधो त हूंदो? हा, ॿुधो आहे, काफ़ी दफ़ा ॾिठा बि आहिनि अहिड़ा माण्हू जेके इश्क कनि था पिया, माना ॿुधा आहिनि, ॾिठा आहिनि, बाक़ी पाण न कयो आहे त उहो बयानु करे छॾियूं। सही सही सही। जी हा। ॿियो हिकिड़ो गानो मूंखे ॿुधणो आहे, केटीएन जो गानो आहे। कहिड़ो? जो शमन मीराली जो गानो आहे, पाणी टॉपिक अथसि। पाणी माना कंहिंजे नाले कंदो?
इहो अदनान सैफुल्ला इन में एक्टर भी आहे, इहो मुंहिंजो कज़न भी आहे। सही सही, ठीकु आहे, इहो ओके, पाणी काने में ज़रूरु जी, जी। ज़रूरु डेडिकेट कंदासीं हुननि ठीकु आहे, ती दुआउनि में यादि। महिरबानी महिरबानी बाबू बिरोही, पंहिंजो ख़्यालु रखिजो, अल्लाह हाफ़िज़, बाय। ऐं बाबू बिरोही जेके आहिनि मुंहिंजे हिकिड़े ऐप ते मुंहिंजा फ्रेंड आहिनि, उते असांजी ॻाल्हि ॿोल थींदी रहंदी आहे, त ॾाढो सुठो लॻंदो आहे जेके असांजा पुराणा फैन हूंदा आहिनि। ऐं इहा ई सुठी ॻाल्हि हूंदी आहे त दोस्ती किथां बि स्टार्ट थी हुजे, माण्हू उनखे कंटिन्यू रखे, उन्हनि दोस्तनि खे यादि रखे। इन जो मक़सदु इहो न हूंदो आहे त असां हिकिड़े प्लेटफॉर्म ते आहियूं त पोइ जिते ॿिए हंधि किथे ॾिसूं त हुनजो मुंहुं होॾे हुनजो होॾे, ईअं न हुजणु घुरिजे। या दोस्ती हमेशह निभाए ॾेखारिजे। माण्हुनि खे मुंहिंजी दोस्ती खे त 17-18 साल थी विया, मुंहिंजा दोस्त इलाही सिलेक्टेड हूंदा आहिनि, 2 या 3 या 4 बसि, पर उन्हनि सां निभाइण जो हिकिड़ो पंहिंजो ई अंदाज़ आहे त दोस्ती करे माण्हू उन सां जेको निभाए, ऐं ॻाल्हि बि उहा करे जेकी पूरी करे सघे। मूंखे इहे 2 नंबर माण्हू ॾाढा बुरा लॻंदा आहिनि, शाम जो ॻाल्हि बि, मंझंदि जो बि, राति जो बि, पोइ उन ॻाल्हि जी का ख़बर ई कोन्हे। तव्हां चयो आहे, तव्हां हाणे पूरो कयो, नथा पूरो करे सघो उनखे उते ऑन द स्पॉट क्लियर कयो, ताकी ॿियो माण्हू तव्हांजी ॾटनि खां, तव्हांजी ॻाल्हियुनि खां, तव्हां जेके उन्हनि खे सुहाना ख़्वाब ॾेखारे छॾींदा आहियो, उनजी उहो हिकु अलॻि दुनिया न ठाहे। ॻाल्हि क्लियर थी हलंदी त हिकिड़ो मेंटली तौरु माण्हू रेडी हूंदो। ऐं चवंदा आहिनि त जेके माइंड जो जेको धकु लॻंदो आहे न, जेको माइंड खे, उहा इलाही तकलीफ़ दे ॻाल्हि हूंदी आहे। इंसानु नज़र ते ईंदो आहे त असां हिते आहियूं, पर उहो अंदरां इलाही टुटी पवंदो आहे। त ॻाल्हियूं उहे कयो जेके पूरी करे सघो, ऐं हिन में सीरियस थियण जी काई बि ॻाल्हि न आहे। तव्हांजे चरण ते वापसि स्माइल अची वञणु घुरिजे। मां हिकिड़ी ॻाल्हि सम्झाइण जी ॻाल्हि कयां पई, इन में खणी कहिड़ियूं बि ॻाल्हियूं हुजनि, तव्हांजे मुहबत जी हुजे, तव्हांजे इश्क जी हुजे, तव्हांजे घर जी हुजे, हस्बैंड वाइफ जे विच में कंहिं सरप्राइज़ प्लानिंग जी हुजे, कंहिं हस्बैंड वाइफ सां वाइदो कयो हुजे, मां तव्हांखे गोल्ड जा कंगण आणे ॾींदमि हिन एनिवर्सरी ते, या मां तव्हांखे हिकिड़ो गोल्ड जो हार ॾींदसि, या असां ॿाहिरि मानी खणणु हलंदासीं, पर तव्हां चयो आहे त पूरियूं कयो। पोइ खणी केतिरी बि मजबूरी अची वञे, कहिड़ा बि फैमिली फ्रेंड्स अची वञनि, उन्हनि खे एक्सक्यूज़ कयो, पर कलाक जे लाइ बि पंहिंजी वाइफ खे ॿाहिरि घुमाइणु फिराइणु ज़रूरु वठी वञो, छो जो कारण उहो ॾींहुं इलाही स्पेशल हूंदो आहे। ऐं उन में अलाह साईं तव्हां ॿिन्हिनि खे हिकु कयो हूंदो आहे, उन ॾींहुं उन जो निकाह हूंदो आहे, त उन ॾींहं खे स्पेशली ख़ासि करे सुठे तरीक़े सां गुज़ारणु घुरिजे। ऐं मां उन्हनि वाइफ खे बि चवंदसि त जेकॾहिं का नाराज़गी हुजे, का ॻाल्हि हुजे, का दिलि में चुप चुप त थींदी रहंदी आहे, चवंदा आहिनि जिथे 2 थांवा हूंदा आहिनि उते खड़कंदा ज़रूरु आहिनि। त कोशिशि इहा कयो त जेकी बि जहिड़ी बि लाइफ हले थी उनखे ख़ुशियुनि सां गुज़ारण जी कोशिशि कयो, ऐं उन रिश्तनि खे निभायो। अॼु जो असांजे प्रोग्राम जो टॉपिक आहे इश्क जे हवाले सां असां ॻाल्हायूं पिया त इश्क जी जुनून जी हद केसि ताईं हूंदी आहे, इश्क में माण्हुनि खे छा फील थींदो आहे, इश्क जो अंदाज़ कीअं ख़बर पवंदी आहे, कंहिंजे ॾिसण सां फील थी वेंदो आहे त यार हे मूंखे माण्हू पसंदि करे थो, अलाए छो मूंखे इन अंदाज़ सां ॾिसंदो आहे, मूंखे अलॻि ई फील थींदो आहे त हे मूंखे मे बि शायदि लाइक कंदो आहे, या उनजी कुझु अदाऊं, कुझु उनजी केयर अहिड़ी हूंदी आहे, तव्हां उनखां थोरो घुरंदा आहियो तव्हांखे इलाही ॾेई छॾींदो आहे, या हुनजो ॿियनि माण्हुनि खां तव्हांजे बारे में पुछणु, तव्हांजी केयर करणु, तव्हांजो ख़्यालु रखणु, ऐं हर वक़्तु तव्हांजी मथां उनजी इहा नज़र हुजे त हिनखे कंहिं शइ जी ज़रूरत न आहे, या उन में छोकिरी हुजे या छोकिरो हुजे, त उनजो अंदाज़ मूंखे कंहिं बि अञा ताईं उनजो सही आंसर अञा ताईं मूंखे न मिलियो आहे। कुझु माण्हू चवनि था त असां इश्क कयो ई न आहे, कुझु चवनि था त असांखे पंहिंजो इश्क पंहिंजी फैमिली सां ई आहे। इश्क जो मतिलबु ई ॿियो आहे, मतिलबु मूंखे ईअं थो लॻे या त मां उनखे सही तरीक़े सां बयानु नथी करे सघां, या ॿियनि माण्हुनि अञा ताईं इश्क कयो न आहे। मोहबत त हर कंहिंखे थी वेंदी आहे, हर कंहिंसां थी वेंदी आहे, कॉलेज में, स्कूल में, ऑफिसिस में, जिथे किथे मतिलबु मोहबत कंहिंखे पसंदि कंदो आहे त चवंदो आहे बसि मूंखे तव्हां सां मोहबत आहे। बट इश्क जो पंहिंजो ई हिकिड़ो अंदाज़ आहे। इन में हिकिड़ी कॉल आहे, कॉल शामिल कंदासीं। हलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। छा हाल आहे सदफ? मां ठीकु ठाक। छा नालो आहे, किथां कॉल कई आहे? मां सखर खां ॻाल्हायां थी, यास्मीन चाचड़। मां तव्हांखे भली कार थी कयां पंहिंजे प्रोग्राम में। कीअं आहियो तव्हां, ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह असां ठीकु आहियूं। मूंखे हिकिड़ो रिकॉर्डिंग कराइणी हुई तव्हांजे लाइ, तव्हांजे। महिरबानी महिरबानी। छा कंदा आहियो तव्हां? मां हाउस वाइफ आहियां। अच्छा अच्छा, हाउस वाइफ आहियो। सही सही। छा चवणु चाहींदो प्रोग्राम में? मूंखे प्रोग्राम त तमामु बहितरीन आहे, असां ॾिसंदा आहियूं कंटिन्यू। थैंक यू सो मच। लॻी वियो छा चइबो आहे नंबर, महिरबानी। फरमाइश कयूं, गुलाब जो गुल तूं आहीं। बिल्कुलु बिल्कुलु सही। पोइ ॿुधायो था? ज़रूरु ॿुधाईंदासीं। नाले कंहिंजे कंदो? नालो बसि ईअं सभिनी जे। ठीकु आहे, ओके ओके। वॾी महिरबानी प्रोग्राम में शामिल थियण जे लाइ। अल्लाह हाफ़िज़। बाय। पंहिंजो ख़्यालु रखिजो। ऐं वॾी महिरबानी जेके बि असांजूं भेनरियूं, मुंहिंजूं दोस्तियूं हिन वक़्तु प्रोग्राम खे ॾिसनि थियूं, इंजॉय कनि थियूं, उहे बि प्रोग्राम में शामिलु थियनि थियूं। ऐं ॾाढी ख़ुशी थी। इहा हिकिड़ी वॾी कॉन्फिडेंस जी ॻाल्हि हूंदी आहे। इहो हिकिड़ो वॾो इंसान जे अंदरि पंहिंजो ख़ुदि
एतमादी हूंदी आहे त यार मां प्रोग्राम में कॉल कई आहे, मां ॻाल्हाईंदसि, मां पंहिंजे बारे में ॿुधाईंदसि। ऐं इहा सुठी ॻाल्हि हूंदी आहे। मतिलबु मां लेडीज़ जे लाइ ख़ासि करे छोकिरियुनि खे लेडीज़ खे चवंदसि त पंहिंजे अंदरि ग्रोमिंग आणियो। मतिलबु तव्हां कंहिंजे बि बैग ते न हलो, तव्हां पाण मतिलबु पंहिंजे लाइ कुझु करण जी कोशिशि कयो ऐं तव्हांखे पंहिंजे मथां एतबार हुजणु घुरिजे त मां बिल्कुलु ठीकु आहियां, मां क्लियर आहियां, त पोइ कुझु बि नथो थी सघे ग़लति। ऐं ख़ुदि एतमादी इंसान जे लाइ इलाही ज़रूरी आहे, उहो इंसान खे मज़बूत बणाए थी। असांजे प्रोग्राम जो टॉपिक आहे इश्क जे हवाले सां, त इश्क जे अंदाज़ खे कीअं असां साबित कयूं, कीअं ॿुधायूं, के माण्हू खे कीअं फील करायूं। मोहब्बत में त इंसान इज़ीली चई छॾींदो आहे जेको बि हुननि जा वर्ड्स हूंदा आहिनि, बट इश्क जे बारे में कीअं चए त मूंखे तव्हां सां इश्क आहे, इन खे कीअं असां ॿुधाए सघूं, कीअं उनखे यकीन करायूं। त यकीन कराइण वारा उहे अंदाज़ कहिड़ा हूंदा आहिनि, उहे तव्हां असांजे प्रोग्राम में कॉल करे ॿुधाए सघो था। ऐं एजुकेशन जे बारे में मां जेकी ॻाल्हि करे रही हुयसि, त एजुकेशन इलाही ज़रूरी आहे। हिन दौर में हिन में जेको बि नंढे में ॿार खां वठी जेतिरा बि एज, ॾिसो तालीम जी का उमिरि न हूंदी आहे। मुंहिंजी कॾहिं बि दिलि कंदी आहे मां हुन कोचिंग में एडमिशन वठां, मां वठी छॾींदी आहियां। मूंखे स्टडी करणी आहे, मां करे छॾींदी आहियां। जेकॾहिं मां पंहिंजी एजुकेशन अधूरी छॾी त मां हुनखे कंप्लीट कयां, अदरवाइज़ बि मां घर में बुक्स पढ़ंदी रहंदी आहियां, कुझु न कुझु किताब, कोई स्टोरी, 2-3 लाइनियूं। हिकिड़ी कॉल आहे, कॉल शामिल कंदासीं। हलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी, छा नालो? माण्हू सभना सुणा सभना अंज के माण्हू मंझ ते बुबार जी। अस्सलाम वालेकुम या अली मदद। वालेकुम अस्सलाम। इलाही वॾो तव्हांजो तारुफ़ थी वियो, वॾी ख़ुशी थी, ॾाढो मज़ो आयो। छा चवणु चाहींदो प्रोग्राम में? मुंहिंजी पहिरियां कॉल मुंहिंजी शामिल थी, अंसार खोसो ॻाल्हायां पियो, गुलशन अज़ीज़ कराची खां भेण। मां तव्हांखे टीवी जा पुराणा कलर आहियूं, जीअं केटीएन टीवी खुली आहे, हिकु ई कॉल कंदा रहा अचूं भेण। जी मूंखे यादि आहे। मां तव्हांखे भली कार्ड थी कयां वंस अगेन। छा चवणु चाहींदो प्रोग्राम में? प्रोग्राम वीआईपी हले पियो, ॾिसूं पिया भेण, वीआईपी हले पियो। इश्क जे बारे में छा चवंदो? इश्क सचो इश्क हुजे त पोइ सही आहे, सची मोहबत हुजे, हिकु लॻल हुजे पोइ सही आहे भेण। कंहिंखे लॻल आहे त हुनखे ख़बर आहे न। तव्हांखे इश्क लॻो? हा, हिकिड़े माण्हू खां थियो भेण, अञा ताईं हले थो। त इश्क जो अंदाज़ तव्हां कीअं बयानु कयो, कीअं, छा था सम्झो इश्क खे? इश्क जी मज़ेदारी छा आहे? इश्क जो वॾो मज़ो आहे, हिकिड़ो त माउ पीउ सां कजे, तमामु बहितर आहे। ॿियो हिकिड़ो सचो दोस्त हुजे, हुन सां कजे भेण। हा, बिल्कुलु सही था चओ, सही बिल्कुलु। छा ॿुधाईंदो इश्क में? मां गानो ॿुधाईंदो भई भेण। ॿुधायो। छा डेडिकेट कयां थो खाती में लॻे रोए चांदे खे ऐं राजा मेमन खे। ओके ॿुधायो, गानो ॿुधायो। इश्क लॻई त पोइ पुछंदो सयो, कीअं रोइबो आहे कंहिंजे प्यार में, कीअं रोइबो आहे कंहिंजे प्यार में, छो हेॾो आहे संसार में। धक लॻई त पोइ पुछंदो कीअं रोइबो आहे कंहिंजे प्यार में। अदियो के ख़ुदा हाफ़िज़। महिरबानी, अल्लाह हाफ़िज़। मूंखे लॻे पियो कि ट्रेन स्टेशन ते वेठा आहिनि, जल्दी उन्हनि पंहिंजो इंट्रोडक्शन करायो, जल्दी दोस्तनि जा नाला वरिता, जल्दी गानो ॿुधायो। ओके, अल्लाह हाफ़िज़, बाय। वॾी महिरबानी। हिकिड़ो सॉन्ग आहे, हिन सॉन्ग खे इंजॉय कयो ऐं असां सां गॾु रहो। अहिड़ो रखिजे छाले वास्तो, जंहिंमें हुजनि सिर्फ़ आज़ाद। इमरान वधे खे ॾुख आहे, छो खिलंदे कयो थी धार पिरी। जानी मार भली पोइ बि रब खुश रखंदी, बेक़दर विसार भली। वॾियूं करे ॻाल्हियूं फिरणो न खपे, कंहिंजी दिलि मां निकिरणो न खपे। जानी ओ मतलब वारा जानी ओ मतलब वारा जानी। वॾियूं करे ॻाल्हियूं
जानी ओ मतलब वारा जानी जानी ओ मतलब वारा जानी
नाज़रीन, हिकु दफ़ो ॿीहर भली कारती आहियां तव्हांखे KTN जे ख़ूबसूरत प्रोग्राम द लेट नाइट शो में 9 खां 11 बजे ताईं हूंदी आहियां मां तव्हां सां गॾु तव्हांजी पंहिंजी होस्ट सतफ भुट्टो, जंहिंमें असां कंदा आहियूं पंहिंजूं खोड़ सारियूं कचेरियूं, खोड़ सारी गुफ़्तगू ऐं खोड़ सारे टॉपिक्स ते असांजी ॻाल्हि हलंदी रहंदी आहे। ऐं इन में कुझु जॉली पर्सन बि हूंदा आहियूं असां पाण में, कुझु अहिड़ियूं असांजियूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि जिते खिल ॿोक बि हलंदी आहे, मस्ती मज़ाक बि हलंदी आहे। ऐं तव्हां असांजे प्रोग्राम में कॉल करे शामिल थी सघो था। नंबर तव्हांजी स्क्रीन ते अची रहियो आहे। प्रोग्राम में कॉल करे तव्हां पंहिंजे प्यारनि खे ख़ूबसूरत मैसेज बि ॾेई सघो था, उन्हनि जा नाला खणी सघो था, उन्हनि खे कोई प्यारा प्यारा सॉन्ग डेडिकेट करे सघो था। ऐं जेकॾहिं कंहिंजी बर्थडे आहे या उन्हनि जी शादी जी सालगिरह आहे त तव्हां असांखे ॿुधायो, असां उन्हनि खे पंहिंजे हिन प्लेटफॉर्म ते असां उन्हनि खे विश कंदासीं ऐं उन्हनि जे लाइ खोड़ सारियूं दुआऊं बि कंदासीं। तव्हां बि मूंखे पंहिंजी दुआउनि में हमेशह यादि रखंदा कयो। असांजूं ॻाल्हियूं, असांजूं गुफ़्तगू अलॻि अलॻि टॉपिक ते हूंदियूं आहिनि। ऐं इन विच में जेकी मां ॻाल्हि करे रही हुयसि त कुझु माण्हुनि जी, हर इंसान पंहिंजी अलॻि तबियत जो मालिक हूंदो आहे। कॾहिं कंहिंजी सूफ़ियानी तबियत हूंदी आहे, कंहिंजी जोली तबियत हूंदी आहे, केरु इलाही डिसेंट ऐं ख़ामोश रहंदो आहे, पर उन्हनि जे अंदरि हिकिड़ी वॾियूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि करण जे लाइ, पर उहो ॻाल्हियुनि करण खां थोरो मतिलबु की चुप रहणु उन्हनि खे वधीक बेस्ट लॻंदो आहे। पर इहे माण्हू बि इलाही ख़ौफ़नाक ऐं ख़तरनाक बि हूंदा आहिनि, त जेके ख़ामोश रहंदा आहिनि पर उन्हनि वटि ॻाल्हियुनि जो वॾो हिकिड़ो अंबार हूंदो आहे। हिकिड़ी कॉल आहे, कॉल शामिल कंदसि, उन खां पोइ पंहिंजी ॻाल्हियुनि खे कंटिन्यू कयूं था। हलो, अस्सलाम वालेकुम। नालो भाउ खणे न भेण। आवाज़ थोरो तेज़ कजो। हलो जी, अस्सलाम वालेकुम। आमिर भुट्टो बाबा सखर खां। जी जी, मां तव्हांखे भली कार थी कयां। कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? मुंहिंजी भेण तव्हां ख़ुशि आहे बाबा? मां बिल्कुलु ठीकु ठाक। टीवीअ जो वॉल्यूम घटि कजो प्लीज़। भेण लाइव थो ॾिसांव तव्हांखे। हा लाइव ॾिसो था, बिल्कुलु बिल्कुलु, इहे लाइव ई आहे प्रोग्राम, तॾहिं चवां थी तव्हां थोरो टीवी जो आवाज़ घटि कजो। वाह मुंहिंजी भेण, तव्हां चओ था न इश्क, जी इश्क त वॾी शइ आहे। वाह, हिन पुॼे ई न सघियासीं असां। अच्छा अच्छा, इहा ॻाल्हि आहे। इश्क हाणे मुंहिंजो केरु थो सुञे, अलाह ई ॼाणे। हा बिल्कुलु बिल्कुलु, इहा ई ॻाल्हि। तव्हां कयो आहे इश्क? इश्क में ई त असां ईअं कयो आहे पाण खे। अच्छा, कीअं कयो आहे? पाण जहिड़ो असरु थी वियो आहे असांजो। अच्छा जी जी भेण। सही सही। पोइ छा? ॻाल्हि ॿुधो, मुंहिंजो हिकिड़ो गानो मूंखे ॿुधायो। ज़रूरु ॿुधाईंदासीं। समझ निराली जो यकीन ज़िंदगी गुज़री वई। ठीकु आहे, कंहिंजे नाले कंदो? ऐं ज़िक्र कंदुमि इमरान भुट्टो जी, अमजद भुट्टो ऐं आमिर भुट्टो जे। अच्छा ठीकु आहे, ओके। वॾी महिरबानी प्रोग्राम में शामिल थियण जे लाइ। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़। कोशिशि कंदासीं जेकॾहिं तव्हां जेको फरमाइशी गानो चयो आहे उहो असां वटि अवेलेबल आहे त मां ज़रूरु हलाईंदसि। ऐं वाक़ई में ॾाढो सुठो गानो आहे। ही हसी ज़िंदगी ईअं गुज़री वई, ख़्वाब हो या हवा, ख़बर ई न पई। त ज़िंदगी वाक़ई में इलाही नंढी आहे। इंसान जी फ्यूचर प्लानिंग्स इलाही हूंदियूं आहिनि त मूंखे हे करिणो आहे, हो करिणो आहे, अञा एजुकेशन कंप्लीट करणी आहे, नौकिरी वठणी आहे, फैमिली सेट करणी आहे, फैमिली जो फ्यूचर ब्रॉड करिणो आहे, हिते रहणो आहे, ॿाहिरि रहणो आहे, किथे रहणो आहे। पर यकीन कयो, हे साल ईअं एतिरा जल्दी था गुज़रनि। अॼुकल्ह तव्हां पाण फील कयो त ॾींहं राति एतिरा नंढा थी विया आहिनि, असांखे पाण ख़बर न पवंदी आहे। हीअं सुबुह थी, हीअं शाम थी, हीअं सुबुह थी, हीअं शाम थी वई। रूटीन उहा ई हले पई। लाइफ में कुझु चेंज न आहे, कोई बि शइ डिफरेंट न आहे। हिकिड़ो चक्कर आहे जेको असांखे डेली पूरो करिणो आहे। कुझु बि मतिलबु ज़िंदगी में उहे शयूं ई न आहिनि रहियूं। पर जेकॾहिं तव्हां पाण खे हैप्पी, पाण खे ख़ुशि रखणु चाहियो था त तव्हांखे पंहिंजी ज़िंदगी में चेंजिस पाण आणणा पवंदा। का न का एक्टिविटी अहिड़ी रखणी पवंदी, कुझु नओं करिणो पवंदो। मां तव्हांखे ॿुधायो हुयो, पाण खे मसरूफ़ रखण जे लाइ मां कॾहिं कॾहिं स्टडी कंदी आहियां ऐं कुझु शयुनि खे मां फ्लावरिंग में वधीक पंहिंजो टाइम स्पेंड कंदी आहियां। मूंखे गुल इलाही पसंदि आहिनि, मूंखे गार्डनिंग इलाही पसंदि आहे। पर मूं वटि एतिरो कचो घर न आहे त जिथे मां उनखे ठाहे रखां। पर जेके बि गमलनि जे अंदरि जेके बि मां फ्लावर्स लॻाईंदी आहियां ऐं वणनि सां मूंखे इलाही मुहबत आहे, मुंहिंजो शौक़ु आहे। ऐं मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे त मां वधि खां वधि टाइम गुलनि सां गॾु गुज़ारियां, वणनि सां गॾु उन्हनि जी हिफ़ाज़त करणु। ऐं इहो हिकिड़ो पंहिंजो शौक़ु आहे। मां तव्हांखे ॿुधायां, मुंहिंजे ॾाॾे खे बि इहो शौक़ु हुयो, मुंहिंजे पीउ खे बि इहो शौक़ु हुयो, मुंहिंजे अंदरि बि इहो हिकिड़ो शौक़ु आहे। पर हाणे ॿियनि जे अंदरि न आहे हूंदो, कंहिंखे पसंदि हूंदो आहे, कंहिंखे न हूंदो आहे। त पर वण लॻाइणु इलाही सुठी ॻाल्हि आहे। वणनि सां असांखे सुठी ऑक्सीजन मिलंदी आहे। पर इहा हिकिड़ी पंहिंजी ख़ुशी जो अंदाज़ हूंदो आहे त असां कंहिं गमले में ॿिज लॻाईंदा आहियूं, पोइ उनखे वधंदे ॾिसंदा आहियूं, उनजी केयर कंदा आहियूं त झिरकी का ॿी का शइ उनखे खाए न।
ऐं जॾहिं उहो थोरो मज़बूत थी वेंदो आहे त असां उन्हनि खे पाणी वग़ैरह ॾियणु शुरू कंदा आहियूं, आख़िरकार उहो असांखे फल ज़रूरु ॾींदा आहिनि। त चवंदा आहिनि सबर जो फल मिठो हूंदो आहे। ऐं हर कम में कंहिं बि शइ में शुरू में तव्हां खां कोई बि तव्हां बिज़नेस कयो, कोई बि तव्हां कंहिं बि शइ में शुरू में तव्हां खां महिनत घुरंदो। हर इंसानु ॿार शुरू में पैदा थींदो आहे, हुनखे साल 2 साल ताईं त केयर खपंदी आहे, पोइ उनजी मोहबत उनजे अंदरि डेवलप थींदी रहंदी आहे, उहो तव्हां सां मोहबत करणु लॻंदो आहे। त कहिड़े बि बिज़नेस में शुरू में पैसा ई लॻंदा आहिनि, असां उनखे टाइम ॾींदा आहियूं। कहिड़ो बि तव्हां बिज़नेस शुरू कंदो तव्हां खां सभ खां पहिरियां वक़्तु घुरंदो आहे। तव्हांजी नौकिरी हुजे, तव्हांजी प्राइवेट जॉब हुजे, तव्हांजो पंहिंजो बिज़नेस हुजे, तव्हांजो पंहिंजो होमवर्क हुजे, तव्हां खां वक़्तु घुरंदो। ऐं वक़्तु इलाही क़ीमती शइ आहे। चवंदा आहिनि त दुनिया में जेकॾहिं असां कंहिंखे महांगे में महांगो तोहफ़ो ॾियूं, प्रॉपर्टी हुजे, ज़ेवर हुजे, हीरा जवाहरात हुजनि, छा हुजणु घुरिजे, त मुंहिंजी नज़र में वक़्तु आहे। हीउ वक़्तु उहो क़ीमती तोहफ़ो आहे जेकॾहिं तव्हां कंहिंखे वक़्तु ॾियो था पंहिंजो, उहो गुज़री वियो हिकु दफ़ो, ॿीहर कॾहिं बि वापसि न ईंदो ऐं उहो हमेशह उनखे यादि रहंदो। हिकिड़ी कॉल आहे, कॉल शामिल कंदसि। हलो, अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम सलाम। जी अदी, छा नालो आहे तव्हांजो? अदी मां गुलाम सकीना थी ॻाल्हायां, कराची गुलशन इक़बाल। अच्छा, महिरबानी महिरबानी। मां तव्हांखे भली कार थी कयां। गुलाम सकीना, कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? ठीक, शुक्र अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ॿुधायो, तव्हां ख़ुशि आहियो? मां बिल्कुलु ठीकु ठाक। तव्हांजे साम्हूं छा चवणु चाहींदो प्रोग्राम में? प्रोग्राम तव्हांजो माशाअल्लाह ज़बरदस्त थियो आहे, ॾिसंदा आहियूं असां हमेशा। महिरबानी महिरबानी। छा चवणु चाहींदो प्रोग्राम में? माशाअल्लाह तव्हांजो प्रोग्राम सुठो आहे। तव्हां इश्क जे बारे में चयो था। जी जी बिल्कुलु। इश्क जी ताईं न हूंदी आदि। अच्छा, हाँ माशाअल्लाह, इश्क त ॻाल्हि त थी वेंदो आहे, कबो त न आहे। हा बिल्कुलु। अॼुकल्ह दौर में इश्क आहे काथे भेण? आहे कोन, इहा ई त ॻाल्हि आहे न। अॼुकल्ह जी उहा मोहबत दौर में इश्क आहे कोन, अॼुकल्ह दौर में को धोखो आहे, फ्रॉड आहे। बिल्कुलु बिल्कुलु। पोइ पर मां गुलाम सकीना हिकिड़ी ॻाल्हि कयां। इश्क भेण जेके इश्क हूंदा आहिनि अॻे हूंदा, हाणे कुझु बि न आहे। हा, पर गुलाम सकीना माइनि खे एतिरो त सेंस हुजणु घुरिजे, असांखे ख़बर पइजी वेंदी आहे अलाए औरत जी नज़र में हिकिड़ी अहिड़ी ताक़त रखंदी आहे, उहो कंहिं बि मर्द खे ॾिसी ॿुधाए सघे थी त हे मूंखे कहिड़ी नज़र सां ॾिसे थो, हा न? पोइ इहा असांखे इहा ख़बर कीअं नथी पए त इहो असां सां सचो आहे या धोखो थो ॾे? ख़बर कान थी पए, लेकिन इश्क अॼुकल्ह दौर में आहे ई न। इश्क बि न आहे। सही धोखो आहे भेण, रुगो धोखो, बिल्कुलु फ्रॉड आहे। कंहिं ते माण्हू एतबार करे त ॾाढी मुश्किल सां, हा न? बिल्कुलु बिल्कुलु। अॼुकल्ह दौर में कुझु बि न आहे, कुझु बि न आहे। हाँ, अॼुकल्ह दौर में सूंहं थी खाए। हा बिल्कुलु बिल्कुलु सही था चओ, सच में वाकई में। अॼुकल्ह दौर में घणो माण्हू पाण खे ठाहींदो, सुहिणो हूंदो, सुठो हूंदो, सभु कंहिंखे वणंदो, सभु कंहिंखे वणंदो। हा, जेके ग़रीब हूंदो त वीचारो कंहिंखे वणंदो ई न। हा, उहो ग़रीब जो हूअं बि माण्हुनि जी क़दर न हूंदी आहे, पर असल खज़ानो मां चवंदी आहियां उन सादगी में आहे। असल खज़ानो ग़रीब आहे, बिल्कुलु। हा ग़रीब आहे, बिल्कुलु। असल प्यार बि ग़रीब वटि हूंदो आहे, इश्क बि ग़रीब वटि हूंदो आहे। बिल्कुलु, पर माण्हू नथा सम्झनि न। माण्हू अॼुकल्ह हर कोई पैसे जे पोयां, सूंहं जे पोयां, दौलत जे पोयां, पैसे जे पोयां, दौलत जे पोयां, इहो बसि धोखो आहे। धोखो आहे, इहा धोखो आहे। बिल्कुलु बिल्कुलु। पर जेकॾहिं कंहिंजी सादगी सां मोहबत थी वञे या इश्क थी थो वञे त इहा बि त पोइ सम्झो इहा उनजो नसीब आहे सुठो। उनजो नसीब आहे सुठो, सही ॻाल्हि आहे। हा बिल्कुलु बिल्कुलु। छा ॿुधाईंदो, छा ॿुधणु पसंदि कंदो मुंहिंजे प्रोग्राम में? अभी गानो तव्हां कंहिंजे पसंदि जो, कंहिंजो हलायो नथा हलायो, पंहिंजी पसंदि जो था। ठीकु आहे, नाले कहिड़ी कयूं? कंहिंजे? गुलाम से नमरानी जो अगरि हुजेव त ॿुधायो। अच्छा, दिलि जले गानो जंहिंमें तव्हांजो हुस्न बि आहे। जी जी बिल्कुलु बिल्कुलु। हा न, दिलि जले गानो अथसि न ॾाढो सुठो। अगरि हुजे त ॿुधायो, अगरि न आहे त पोइ जेको पंहिंजी फरमाइश हलायो। ठीकु आहे। नाले कंहिंजे कंदो? नाले बसि पंहिंजे बचनि जे, पंहिंजे। बिल्कुलु ठीकु आहे, ठीकु आहे। वॾी महिरबानी। पंहिंजो ख़्यालु रखो। अल्लाह हाफ़िज़, अल्लाह हाफ़िज़। ऐं असांजी भेण जी कॉल हुई, ॾाढी ख़ुशी थी उन्हनि सां गुफ़्तगू कंदे। ऐं मूंखे ॾाढी मतिलबु उन्हनि जी ॻाल्हि बि बिल्कुलु सच आहे त अॼुकल्ह माण्हुनि जे दिलनि में उहा वफ़ा, उहा अदा हाणे नज़र नथी अचे। ऐं हर इंसानु हिन दौर में पैसे जे पोयां लॻो पियो आहे। जीअं मां ॾींहं राति जी ॻाल्हि कई हुई त अॼुकल्ह जा ॾींहं, हफ़्ता, महीना, साल ईअं था गुज़री वञनि, ख़बर ई नथी पए। पर जेकॾहिं कुझु माण्हू हिक ॿिए सां सिंसियर आहिनि, लॉयल आहिनि, हिक ॿिए सां उन्हनि जी सची मोहबत आहे, त हिक ॿिए जे बग़ैर वक़्तु गुज़ारणु उन्हनि जे लाइ बि मुश्किल आहे। ॾींहं राति ॾाढी जल्दी में गुज़रनि था। ऐं उहा ई ॻाल्हि आहे त हाणे उहा मोहबतूं, उहे इश्क, उहे हाणे माण्हुनि उन्हनि खे आम जाम करे छॾियो आहे। उहा सची मोहबत हाणे मिलण बि मुश्किल आहे।
पर जेकॾहिं मिले थी मां हमेशह उहा ई ॻाल्हि कंदसि त पोइ इंसानु उहा उन जी क़दुरु करे। हर कोई अॼुकल्ह पैसे जे पोयां आहे, पर इहा हिकिड़ी तरह सही बि आहे ऐं हिकिड़ी तरह न बि सही आहे। उहो पैसो तव्हांजो नसीबु ठाहींदो। ॾिसो पैसे खे इहा ॻाल्हि मूंखे कंहिं कई हुई त पैसे खे असां कमाईंदा आहियूं, असांखे पैसो न कमाईंदो आहे। असांजी महिनत जे मथां, असांजे मथां डिपेंड थो करे त असां कहिड़ी हद ताईं महिनत कयूं था ऐं असां केतिरे हद ताईं पैसे खे जमा करे सघूं था, जोड़े सघूं था। पर मां उहा ई ॻाल्हि कंदसि, पैसो तव्हां वटि जेतिरो बि हुजे, जेकॾहिं तव्हांखे मेंटली, दिमाग़ी, जिस्मानी तव्हांखे सुकून न आहे त तेसि ताईं पोइ उन ज़िंदगीअ में बि मज़ो न आहे। इंसानु जमा कंदो आहे, पंहिंजी लाइफ सेट इन जे करे कंदो आहे त यार मुंहिंजी ज़िंदगी, अचण वारी ज़िंदगी मुंहिंजी सुकून वारी हुजे। त मुंहिंजी दुआ आहे जंहिंजी जेके बि फ्यूचर प्लानिंग्स आहिनि उहे पूरियूं थियनि। हिकिड़ी कॉल आहे, कॉल शामिल कंदासीं। हलो, अस्सलाम वालेकुम। मां बिल्कुलु ठीकु ठाक। छा नालो आहे, किथां कॉल कई आहे? महिरबानी, भली कार्ड थी कयां प्रोग्राम में। कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? घोटकी जी मौसम कीअं आहे? मौसम सही आहे। अच्छा, सी आहे या गर्मी आहे? मंझंदि जे टाइम, ॾींहं जे टाइम? बस गिद्दी जो सी आहे, गिद्दी जो। अच्छा अच्छा अच्छा, सही सही। छा चवणु चाहींदो प्रोग्राम में? प्रोग्राम सुठो आहे, फर्स्ट क्लास आहे, प्रोग्राम ॾाढो वणंदो आहे। महिरबानी। गानो को सुरीलो ॿुधायो। तव्हां पंहिंजी आवाज़ में को गानो ॿुधायो। जी जी, तव्हां पंहिंजी आवाज़ में को गानो ॿुधायो। गानो कोन ईंदो जी। अच्छा ठीकु आहे, तव्हांखे गानो ज़रूरु ॿुधाईंदसि। कंहिंजे नाले कंदव? नालो अब्दुल शकूर मलिक, नज़ाकत मलिक, मलिक, ठीकु आहे, आफ्ताब उर्फ जानी मलिक, मोहम्मद यूनुस मलिक, सही सही, सरदार अहमद मलिक, इन जे नाले ते। ठीकु आहे ठीकु आहे, तव्हांखे गानो ज़रूरु मां ॿुधाईंदसि। गानो फर्स्ट क्लास, दिलि तोखे ॾेई छॾियमि, छा यादि कंदे। हाय हाय हाय, वाह वाह वाह, ज़रूरु ॿुधाईंदसि, ज़रूरु। दिलि तोखे ॾेई छॾी, छा यादि कंदे। ऐं गाने जा वर्ड्स ई एतिरा प्यारा आहिनि त ज़रूरु यकीन सॉन्ग बि ॾाढो प्यारो हूंदो। हीउ ख़ूबसूरत ट्रैक आहे। जेके बि हिन वक़्त ताईं मुंहिंजा कॉलर मुंहिंजे प्रोग्राम में शामिल थिया आहिनि, मां हीउ गानो उन सभिनीनि कॉलर्स खे डेडिकेट कयां थी। हिन सॉन्ग खे एंजॉय कयो ऐं असां सां गॾु रहो। तोखा सब गुल फुला घणो आहिनि घटि, तोखा सब गुल फुल सारे मुल्क में तुंहिंजे हुस्न जा हुल घणो आहिनि घटि, तोखा सब गुल फुल सारे मुल्क में तुंहिंजे हुस्न जा हुल घणो आहिनि घटि। तुझो
नाज़रीन हिकु दफ़ो ॿीहर भली कार थी कयां तव्हांखे KTN जे ख़ूबसूरत प्रोग्राम द लेट नाइट शो में 9 खां 11 बजे ताईं हूंदी आहे। मां तव्हां सां गॾु तव्हांजी पंहिंजी होस्ट सदफ भुट्टो, जंहिंमें असां पंहिंजूं कंदा आहियूं खोड़ सारियूं ॻाल्हियूं, खोड़ सारियूं कचेरियूं। असांजो यूट्यूब ते चैनल आहे KTN एंटरटेनमेंट जे नाले सां। KTN एंटरटेनमेंट तव्हां जीअं लिखंदव अॻियां तव्हां लिखिणो आहे तव्हांखे सदफ भुट्टो। उन में जेके मुंहिंजा न्यू वीडियो क्लिप्स हूंदा आहिनि, जेके असांजा शो जा क्लिप्स रखियल आहिनि, तव्हां उन जे मैसेज में वञी उन जे इनबॉक्स में वञी तव्हां पंहिंजो ऐं पंहिंजे शहर जो नालो मूंखे लिखी ज़रूरु सेंड कयो, जेके मां तव्हांजा नाला पंहिंजे प्रोग्राम में शामिलु करे सघां। अॼु असांजे प्रोग्राम जो ख़ुलासो, असांजे प्रोग्राम जो जेको टॉपिक हुयो थोरो डिफरेंट हुयो। शायदि कुझु माण्हुनि खे सम्झ में न पियो अचे या अची बि वियो, पर जेके बि असांजा कॉलर्स हुया प्रोग्राम में कॉल करे शामिलु थिया ऐं तव्हां असांजे हिन ख़ूबसूरत प्लेटफॉर्म तां तव्हां पंहिंजे प्यारनि खे सॉन्ग बि डेडिकेट करे सघो था, शेरो शाइरी बि करे सघो था। शेरो शाइरी जो इंट्रस्ट बि कंहिं कंहिं इंसान जे अंदरि हूंदो आहे। मतिलबु जेको शाइरी लिखे थो ऐं उहा खणी 4 लाइनुनि जी हुजे, पर उन में उनजो हिकिड़ो वक़्तु, हिकिड़ो दिमाग़ु, हिकिड़ी उनजी फीलिंग्स, उनजा जज़्बात, सभु कुझु हिकिड़े कलम ऐं कागज़ जे मथां सभु लाहे छॾींदो आहे। हिकिड़ी कॉल आहे, कॉल शामिलु थी कयां, पंहिंजी ॻाल्हियुनि खे कंटिन्यू कंदासीं। हलो, अस्सलाम वालेकुम। कॉल की अब रिकॉर्डिंग हो रही। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। छा नालो आहे? टीवी जो वॉल्यूम घटि कजो, पंहिंजो नालो ॿुधाइजो। हेलो 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 ओके, कॉल डिस्कनेक्ट थी वई आहे। ऐं मां पंहिंजे जेके असांजा न्यू कॉलर्स आहिनि, जेके ॾिसनि बि था हिन वक़्तु प्रोग्राम, जंहिंजी कॉल कोशिशि करे लॻी थी वञे, त उन्हनि खे मां इहो चवंदसि जेके बि प्रोग्राम में शामिलु थियो था त पंहिंजे टीवी जो वॉल्यूम बिल्कुलु बंदि करे छॾींदा कयो। हे लाइव प्रोग्राम हूंदो आहे ऐं जॾहिं मां तव्हां सां ॻाल्हाईंदी आहियां हुतां मुंहिंजी डबल आवाज़ हूंदी आहे, त डबलिंग जे करे बि असांजी कॉल कॾहिं कॾहिं डिस्कनेक्ट थी वेंदी आहे। त मुंहिंजी कोशिशि इहा हूंदी आहे, तव्हांजी बि कोशिशि हूंदी आहे त तव्हां सां मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी सघे ऐं असां पंहिंजे दिलि जा जेके बि असांजा जवाबात आहिनि, जेके असांजा लफ़्ज़ हूंदा आहिनि, असां उहे बयानु करे सघूं, ॿिए माण्हू सां इज़हार करे सघूं ऐं पंहिंजे प्यारनि जा नाला खणी प्रोग्राम में शामिलु थी सघूं। त मूंखे बि ॾाढो सुठो लॻंदो आहे जेके बि असांजा कॉलर असांजे प्रोग्राम में शामिलु थींदा आहिनि ऐं उन्हनि जी गुफ़्तगू ॿुधी, उन्हनि जा गाना ॿुधी। ऐं हीअ सुठी ॻाल्हि आहे। मां इहो न चवंदी त हर इंसानु सिंगर आहे, पर जेकॾहिं तव्हांजे अंदरि हिकिड़ी जीअण जी कुवत आहे, तव्हां पंहिंजे फीलिंग्स खे बाउंड नथा कयो, उन्हनि खे दॿायो नथा ऐं जेको बि आहे बसि ठीकु आहे त आहे साम्हूं, ठीकु आहे, त इहे माण्हू ज़िंदा दिलि चाराईंदा आहिनि ऐं ज़िंदा दिलि हुजण बि घुरिजे। हीअ ज़िंदगी तव्हांजी आहे, तव्हांखे जीअं दिलि करे, जेको तव्हांजे लाइफ में तव्हांजे लाइ बेस्ट लॻे त हे मुंहिंजो फ़ैसिलो बिल्कुलु सही आहे। अॻियां जे लाइ अलाह वेठो आहे, अलाह कॾहिं बि कंहिं बि इंसान खे तनहा न छॾींदो आहे ऐं दुआ करणु घुरिजे, हर वक़्तु दुआ सां गॾु ई रहणु घुरिजे। जेको इंसानु ग़लति कंदो उन सां ग़लति थींदो, पर पंहिंजी ज़िंदगी खे एतिरो बि तव्हां सेक्रीफाइसिस न कयो, एतिरो बि पाण खे बैक न कयो त जॾहिं तव्हांजो उथण जो वक़्तु अचे त तव्हां तॾहिं बि पंहिंजी ज़िंदगी खे अॻिते न वधाए सघो। त जीअं बहितर लॻे, मां चवंदी आहियां हर पल हर लम्हे खे जियो। अॻियां वारे लम्हनि जे, अॻियां वारी लाइफ जो का ख़बर न हूंदी आहे, असां हूंदासीं न हूंदासीं, हलंदे फिरंदे माण्हू हलिया था वञनि, त तव्हां छो इहो सोचे वेठा हूंदव त 5 साल अञा मूंखे अञा हिते गुज़ारणा आहिनि ऐं हे अज़ियतूं मूंखे अञा सहणियूं आहिनि। हीअ नंढड़ी ज़िंदगी दिलि सां जियो, ख़ुशी सां जियो, हर लम्हे खे ईअं जियो ॼण आख़िरी आहे। हिकिड़ी कॉल आहे, कॉल वठंदासीं। हलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम जी, छा नालो आहे, किथां कॉल कई आहे? दी सदफ की है, ठीक है? अल्हम्दुलिल्लाह, मैं बिल्कुलु ठीक ठाक। छा नालो आहे? तमाम परस्पर है, नवीद अहमद नालो आहे ऐं सॉन्ग ॿुधणो हुयो मूंखे। जी जी नवीद, ज़रूरु। कहिड़ो गानो? मास्तून जा कुझु बोल आहिनि, तव्हांखे ॿुधाईंदुमि। KTN जे नाम ते ॿुधायो ॿुधायो। हर जाए तेरी हर महफिल में मूंखे तुंहिंजी कमी महसूस थी थिए, तुंहिंजो यादि संभाले रखियमि दिल में पर तुंहिंजी कमी महसूस थी थिए। इहो गीत ॿुधणो हुयो थी। बिल्कुलु बिल्कुलु, ज़रूरु ॿुधाईंदासीं। तव्हांजी आवाज़ बि ॾाढी सुठी आहे, थोरो अञा गुनगुनायो आहे। सवा तुंहिंजे चंद्र सितारा पिरी था लॻन उदास नज़ारा पिरी, न रहियो आहे मज़ो मुंहिंजी खिल में मूंखे तुंहिंजी कमी महसूस थी थिए, हर जाए तेरी हर महफिल में मूंखे तुंहिंजी कमी महसूस थी थिए। अरे वाह वाह, कंहिंजे नाले कंदो? जी मां पंहिंजी फैमिली जे नाले ते कयां। फैमिली जे नाले, ऐं पूरी KTN जे तरफ़ां। महिरबानी महिरबानी नवीद, थैंक यू सो मच, थैंक यू, अल्लाह हाफ़िज़।
ऐं वाक़ई में ॾाढो ज़बरदस्त ऐं ॾाढो ख़ूबसूरत सॉन्ग आहे। जेकॾहिं कंहिंजे विच में जुदाई अचे थी या कहिड़े बि वजह सां अलॻि था थियनि या कहिड़े बि मसरूफ़िया जी वजह सां धार थियनि था त इहो सॉन्ग उन जे लाइ बिल्कुलु परफेक्ट आहे। हर जाए पेरी हर महफ़िल में मूंखे तुंहिंजी कमी महसूस थी थिए, तुंहिंजूं यादूं संभाले रखियमि दिलि में पर तुंहिंजी कमी महसूस थी थिए। ऐं वाक़ई में जॾहिं तव्हां कंहिंसां मुहबत कंदा आहियो त तव्हां वटि उन जी यादुनि जे अलावा का शइ न बचंदी आहे, पर हू फील थींदो आहे, मतिलबु उन जी कमी हर जॻह ते महसूसु थींदी आहे। जिते जिते उन सॉन्ग जी वीडियो में बि ॾिसो, जिते हो समुंड ते वेंदा आहिनि घुमण जे लाइ, किथे आउटिंग कनि था, कुझु खाइनि था, कुझु पीअनि था, पर जॾहिं हो हिकिड़ो माण्हू कहिड़ी वजह सां परे थो थी वञे त उन जी यादूं त दिलि में हूंदियूं आहिनि पर उन जी कमी महसूसु थींदी आहे। उहा जेकी कमी हूंदी आहे न उहा इंसान खे इलाही खाईंदी आहे। हो चवंदे हो ॿियो माण्हू चवंदो उहो हर वक़्तु गॾु ई हुजे, पर हे कुझु ज़िंदगी जा फीचर्स हूंदा आहिनि, कुझु माण्हुनि जा गोल्स हूंदा आहिनि जेके उन जे अंदरि उन्हनि जी हिकिड़ी प्लानिंग हूंदी आहे। पर इहा बि सुठी ॻाल्हि आहे। ॾिसो, बाद में स्ट्रगल करण खां बहितर आहे त शुरू में स्ट्रगल करे पंहिंजी लाइफ खे हिकिड़ो सेट करे ऐं पोइ तव्हां पंहिंजी लाइफ खे उतां स्टार्ट कंदो त उन जी मज़ेदारी पंहिंजे इंतज़ारु शुरूअ में ॾाढो सुठो लॻंदो आहे, पर मिलण खां पोइ जेकॾहिं पोइ उहो स्ट्रगल हुजे, उहो इंतज़ारु हुजे न, पोइ झेड़ा शुरू थी वेंदा आहिनि। पोइ चवंदा आहिनि त या तव्हां हर वक़्तु कम में बिज़ी हूंदा आहियो, तव्हां मुंहिंजे लाइ बिल्कुलु बि वक़्तु नथा कढो, या इन में छोकिरी हुजे या छोकिरो हुजे, ॿिन्हिनि खे पोइ टाइम स्पेंड करिणो आहे त पोइ गॾु करिणो आहे। जेसि ताईं पंहिंजे स्ट्रगल में लॻा पिया आहियो, पंहिंजे गोल्स में लॻा पिया आहियो, उन शयुनि खे कंप्लीट कयो। ऐं जॾहिं तव्हांखे लॻे त हाणे परफेक्ट वक़्तु आहे त यू डू, बिल्कुलु उन वक़्तु उन फ़ैसिले खे वठण बि घुरिजे। ऐं मां हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि कंदसि त फ़ैसिलो वठण में एतिरी बि देरि न कयो जो इलाही देरि थी वञे, त हे नसीब ऐं क़िस्मत जी ॻाल्हि हूंदी आहे। कुझु माण्हू इहे सोचींदा आहिनि त असां गॾु हूंदासीं, हिक ॿिए जी ताक़त बणिजी, हिक ॿिए जी हिमत बणिजी, हिक ॿिए सां डिस्कस करे असां पंहिंजे फ़ैसिलनि खे अॻिते वधाईंदासीं ऐं गॾु फ्यूचर सेट कंदासीं त उहे गोल्स मिली बि पूरा थी सघनि था। पर कुझु माण्हुनि जी पंहिंजी सोच हूंदी आहे त मां पहिरियों हिन शइ खे कंप्लीट कयां, पर इहो अंदाज़ मूंखे पसंदि आहे त तव्हां हिकिड़ो रस्तो ठाहियो, हिकिड़ी बिल्डिंग ठाहियो, पोइ तव्हां उन में रिहाइश कयो। पहिरियों ई ज़मीन ते अची वेही रहंदो ऐं पोइ बिल्डिंग ठहींदो, पोइ उन में इलाही स्ट्रगल करिणो पवंदो। हिकिड़ी कॉल आहे, कॉल वठंदासीं। हलो, अस्सलाम वालेकुम। कॉल ड्रॉप थी वई, मां कॉल वठण में देरि करे छॾी। एनीवे, तव्हां ॿीहर कोशिशि कयो, इनशाला तव्हांजी कॉल लॻी वेंदी। नंबर स्क्रीन ते अची रहियो आहे। जल्दी जल्दी प्रोग्राम में शामिल थींदा रहो ऐं पंहिंजी राय खां असांखे आगाह कंदा रहो। ऐं मोहब्बत इश्क जूं ॻाल्हियूं हली रहियूं हुयूं। मोहब्बत बि पंहिंजी जॻह ते बिल्कुलु परफेक्ट आहे, बिल्कुलु ज़बरदस्त, ॾाढी सुठी शइ आहे मोहब्बत बि। ऐं जिन माण्हुनि खे मोहब्बत थी चुकी आहे, या जेके हिन वक़्तु मोहब्बत में हलनि था, या जिन खे अञा नओं इश्क लॻो आहे, त उन जी बि हिकिड़ी पंहिंजी ख़ूबी हूंदी आहे, हिकिड़ी पंहिंजी ख़ूबसूरती हूंदी आहे। पर पुराणी हो चवंदा आहिनि न त जेतिरी पुराणी शइ हूंदी आहे उन में ओतिरो ई मज़ेदारी थींदी। रिश्ता जेतिरा पुराणा थींदा आहिनि, जेतिरा माण्हू हिकिड़े वक़्त सां 5 साल 8 साल 6 साल 4 साल, त ॾिसो सालनि जो हिसाबु न हूंदो आहे। कंहिं इंसान खे परखण जे लाइ, सुञाणण जे लाइ कुझु 2-3 कलाक बि खोड़ हूंदा आहिनि। अगरि कुझु माण्हुनि जी सॼी ज़िंदगी गुज़री वेंदी आहे, ज़िंदगी जा 8-10 साल बि उन सां रहंदो आहे ऐं उहो उनखे न सम्झी सघे, त पोइ अहिड़नि रिश्तनि खे ख़तमु करणी बहितर हूंदो आहे। इन ॻाल्हियुनि जे अंदरि मतिलबु तव्हां हिक ॿिए सां गॾु हूंदे बि गॾु न आहियो त पोइ फ़ाइदो न आहे। ऐं इहो ई सुठो डिसीशन हूंदो आहे त जॾहिं बि तव्हां कंहिंजे रिलेशन में आहियो, कंहिंजी मोहबत में आहियो, कंहिंखे सम्झो था ऐं तव्हां हिक ॿिए खे सम्झो था त असां हाणे हिक ॿिए जे लाइ बिल्कुलु परफेक्ट आहियूं, असांजो फुल एंड फाइनल फ़ैसिलो आहे, त फ़ैसिलो वठी वञणु घुरिजे। बिल्कुलु उन में पोइ देरि न कजे। पर जेकॾहिं तव्हांखे लॻे थो त असांजी देरि करण सां या असांजे थोरो वक़्तु वठण सां शयूं अञा परफेक्ट थी वेंदियूं, इहो मुंहिंजी नज़र में वेल एंड गुड फ़ैसिलो आहे। काई बि शइ करण खां पहिरियां असांखे 1000 बार सोचणु घुरिजे। चवंदा न, लफ़्ज़ तेसि ताईं तव्हांजो आहे जेसि ताईं तव्हांजे मुंहं जे अंदरि आहे। तव्हांजी ज़बान खां लफ़्ज़ निकितो, उहो हाणे ॿिए जो थी वियो। त सोची सम्झी ज़िंदगी जा फ़ैसिला कयो, जिथे तव्हांखे ख़ुशी मिले, जिथे तव्हांखे सुकून मिले। उहो पोइ कहिड़ो बि फ़ैसिलो हुजे, कंहिंसां गॾु रहण जो हुजे, कंहिंसां अलॻि थियण जो हुजे, सुकून ज़िंदगी में इलाही ज़रूरी आहे। ऐं सुकून जहिड़े तरीक़े सां तव्हांखे लॻे थो त मां हे क़दम खणंदसि या मां हे फ़ैसिलो कंदसि, मां हिन में रिलैक्स आहियां, मूंखे सुकून आहे, त कयो। ऐं को न को रस्तो ॾिसो। हिकिड़ी मिसाल हमेशह असां ॿुधंदा आहियूं, कामयाबु मिसाल बि ऐं हक़ीक़त आहे त जॾहिं हिकिड़ो दरवाज़ो बंदि थींदो आहे त 10 दरवाज़ा पहिरियां खां ई खुलियल हूंदा आहिनि, पर उहे असांखे नज़र न ईंदा आहिनि। त फ़ैसिला वठणु घुरिजनि। फ़ैसिलनि सां ऐं हिकिड़ो माण्हू जॾहिं थाॿो खाई किरंदो आहे ऐं वरी उथंदो आहे
त असांखे जेको न हे जेको दिमाग़ु चवंदा न दिमाग़ु ईंदो आहे बादाम बुदूम खाइण सां दिमाग़ु न ईंदो आहे धिका खाइण सां ठोकरुनि खाइण सां दिमाग़ु ईंदो आहे जॾहिं असां माण्हुनि खां हर्ट थींदा आहियूं माण्हुनि खां असांखे धोखा मिलंदा आहिनि असां सां गॾु कुझु अहिड़ो धोखेबाज़ी थींदी आहे पोइ असांखे सबक़ु मिलंदो आहे अच्छा हिन माण्हू सां ईअं कयो हाणे मां हिन ते एतबार न कंदमि हाणे भरोसो न कंदमि त नंढियुनि नंढियुनि शयुनि खां इंसानु सिखंदो आहे ऐं जॾहिं तव्हां सम्झो था त हाणे हिन शइ खां मूंखे सबक़ु मिली वियो आहे त उन रस्ते ते पोइ कोशिशि कयो त ॿीहर न लॻणु घुरिजे कुझु माण्हू इहो चवंदा आहिनि त मुंहिंजी पहिरीं मोहबत थी वरी मूंसां मूंखे ॿीहर प्यारु थियो वरी टीहर प्यारु थियो प्यारु न उहो टाइम पास आहे पोइ उहा मोहबत न रहंदी आहे प्यारु इलाही ख़ूबसूरत अंदाज़ आहे हिकिड़ी अदा आहे हिकिड़ी शइ आहे पर हाणे कुझु काफ़ी सारा माण्हू काफ़ी सारा कपल्स अहिड़ा आहिनि जेके मोहबत त कंदा आहिनि पर उन्हनि खे उहा मोहबत मिली न सघंदी आहे मुंहिंजा ॿई रुख आहिनि मोहबत उहा ई आहे जेकी कॾहिं बि न मिले उहा आख़िर ताईं तव्हांखे यादि रहंदी कुझु माण्हू मोहबत ईअं कंदा आहिनि जेके हमेशह पंहिंजी मोहबत खे ज़िंदा रखंदा आहिनि उहो चवंदा आहिनि असां शादी त कयूं था पर असां रहंदासीं कपल्स वांगुरु असांखे फील रहे असां इन यादियुनि खे घटाइण कोन ॾींदासीं पर हिकिड़े माण्हुनि जी पंहिंजी अलॻि हिकिड़ी सोच हूंदी आहे चवंदा आहिनि जॾहिं को इंसानु हासिलु थी वेंदो आहे त उनजी क़दुरु न रहंदी आहे अहिड़ी काई बि ॻाल्हि न आहे क़दुरु करण वारे इंसान जी पहचान ई अलॻि आहे हू नस्ल ई अलॻि आहे हू मर्द ई अलॻि आहे जेको तव्हांजी क़दुरु करे त पोइ हासिलु हुजे ला हासिलु हुजे न हुजे लेकिन हुनखे क़दुरु करण जी हिकिड़ी पंहिंजी रिस्पॉन्सिबिलिटी हिकिड़ी पंहिंजी ज़िमेदारी खणण जी आदत आहे हिकिड़ो ज़िमेदार इंसानु आहे उहो तव्हांखे कहिड़े बि हाल में न छॾींदो ॾुखियो ऐं सुखियो वक़्तु ज़िंदगी में ईंदा रहंदा आहिनि पर असांखे पंहिंजे साथी जो साथ न छॾणु घुरिजे ॾुखे वक़्त में असल माण्हू जी ख़बर पवंदी आहे त उहो कहिड़े हद ताईं तव्हां सां गॾु साबित क़दम बीठो आहे वक़्तु अहिड़ो बेरहम वक़्तु अहिड़ी शइ आहे हर हाल में गुज़री वेंदो आहे बुख ते बि गुज़री वेंदो सुख में बि गुज़री वेंदो वक़्तु कंहिंजो इंतज़ारु न कंदो आहे उन वक़्त में माण्हुनि जी पहचान थींदी आहे तव्हांजा पंहिंजा घर वारा तव्हांजा पंहिंजा भाइर तव्हांजूं पंहिंजूं भेनरूं तव्हांजा पंहिंजा दोस्त तव्हांजा रिश्तेदार तव्हांजा कज़न्स ऐं इलाही माण्हू 90% मुंहिंजी जेकी माण्हुनि खे मां ऑब्ज़र्व कयो आहे मुंहिंजी उन्हनि सां ॻाल्हियूं थींदियूं आहिनि मुंहिंजी उन्हनि सां गुफ़्तगू थींदी आहे त उहे चवंदा आहिनि असांखे ॿाहिरनि माण्हुनि खां दोस्तनि खां ॿियनि ॿार रिश्तेदारनि खां माइटनि खां वधीक असांखे पंहिंजे घर वारनि खां हर्ट थियल आहे पहिरियां असांखे पंहिंजा घर वारनि खां ई सबक़ु मिलियल आहे हे दौरु मां चवंदी आहियां फैमिली खे पंहिंजे घर जे कहिड़े बि मेंबर खे सपोर्ट करणु घुरिजे पर पैसो अहिड़ी सुठी शइ बि आहे अहिड़ी गंदी शइ बि आहे त चङे भले माण्हुनि जी नज़र बि ख़राबु करे छॾींदो आहे ऐं चङे भले माण्हुनि खे हिकिड़ी सपोर्ट थी करे उनजो एतमाद बि पूरो खटे सघे थो त इहा ॻाल्हि आहे तव्हांजी नियत ऐं मुराद ते जहिड़ी नियत हूंदी तहिड़ी मुराद मिलंदी आहे इहो तव्हां ॿुधंदो आहे त नियत हमेशह माण्हुनि जी साफ़ हुजे पोइ इंसान खे घणे में बि ऐं थोरे में बि गुज़ारो करण जी आदत हुजणु घुरिजे जेको हमेशह अप लेवल खां ईंदो आहे त उनजो किरण त मुमकिन आहे धक त हिकु न हिकु दफ़ो ज़रूरु लॻंदो आहे पर हाणे डिपेंड करे थो त तव्हां उनखे कहिड़े तरीक़े सां खणो था कुझु माण्हू जॾहिं टुटंदा आहिनि त बिल्कुलु ई विखिरजी वेंदा आहिनि मां तव्हांखे हमेशह चवंदी आहियां त किरी जेके उथंदा आहिनि उहे ई कामयाबु आहिनि इहे वाक़िया ज़िंदगी जा खोड़ सारा प्रैक्टिकली मूंसां बि थिया आहिनि ॿियनि सां बि थिया हूंदा मां जॾहिं शुरू में मीडिया में आई हुयसि मूंखे यादि आहे मुंहिंजे मीडिया जो फर्स्ट डे मां तव्हां सां अॼु उहा ॻाल्हि शेयर कयां थी काफ़ी हर्टली बि आहे ऐं मां इहा कुझु शोज़ में बि चई चुकी आहियां पर हाणे उहे शयूं इलाही पुराणी थी वयूं हूंदियूं मां जॾहिं न्यू इंटरव्यू जे लाइ आई हुयसि त मूंखे हिकिड़े डायरेक्टर मिलिया हुया उनजो हाणे नालो खणणु मुनासिबु न आहे जॾहिं मां पंहिंजो इंटरव्यू ॾिनो हुयो त हुननि मूंखे चयो नो तव्हां फेल आहियो तव्हांजो फेस न आहे तव्हांजी वॉइस न आहे ऐं तव्हांजो फेस लुक न आहे स्क्रीन जो ऐं तव्हां बिल्कुलु बि कहिड़े हवाले सां बि स्क्रीन ते अचण जे क़ाबिल न आहियो त तव्हां वञी सघो था मतिलबु बिल्कुलु गो अवध्य असां निकिरी वियासीं असां घर हली वियासीं असां बाद में मां काफ़ी टाइम ते सोचियां पई यार बाक़ी में आई थिंक मुंहिंजो फेस कैमरा फेस न आहे मां हिन ॻाल्हि खे कंटिन्यू कंदसि हिकिड़ी कॉल खां पोइ हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी छा नालो आहे किथां कॉल कई आहे महिरबानी मां तव्हांखे भली कार थी कयां पंहिंजे प्रोग्राम में कीअं आहियो तव्हां ठीकु आहियो अल्हम्दुलिल्लाह मालिक साईं जे करम आहिनि तव्हां ॿुधायो अॼु ख़ुशि लॻा पिया आहियो मां बिल्कुलु ठीकु ठाक छा चवणु चाहींदो प्रोग्राम में प्रोग्राम बसि ॾिसी करे छा चऊं बसि असांजो त दिलो ई बर्बाद थी वियो आहे कानून जे करे शहीद नसरुल्लाह दरानी उनजे ख़िलाफ़ का शइ तव्हां बयानु कंदा आहियो हिते कंहिंजे ख़िलाफ़ शहीद नसरुल्लाह दरानी जी कुझु तारीख़ में
न एक्चुअली असांजो म्यूज़िकली प्रोग्राम आहे त मां कहिड़े इन हवाले टॉपिक सां ॻाल्हि कोन करे सघंदसि। तव्हांखे जेकॾहिं को गानो ॿुधणो आहे, कुझु ॿुधाइणो आहे, कंहिंखे डेडिकेट करिणो आहे, का फरमाइशी प्रोग्राम आहे त तव्हां डिस्कस करे सघो था। हाँ, मुझे फरमाइश है कराची जे लाइ मुझे प्यारे प्यारा दोस्त जी जी उन जे लाइ एक गानो तो प्ले कराजो, तू मुझो सनम आए मैं तुझो सनम आया। ठीक है, ओके, ज़रूर कोशिश कयां थी। जेकॾहिं असां वटि अवेलेबल आहे त मां तव्हांखे सॉन्ग ज़रूर ॿुधाईंदसि। थैंक यू, थैंक्स फॉर कॉलिंग, अल्लाह हाफ़िज़, बाय बाय। ऐं इहो बि सुठो सॉन्ग आहे ऐं कोशिशि कंदसि जेकॾहिं असांजे प्लेटफॉर्म ते हिन वक़्तु रेडी आहे त मां ज़रूरु हलाईंदसि सॉन्ग। ऐं असांजो हीउ म्यूज़िकली प्रोग्राम आहे वंस अगेन मां ॿुधायां त असां हिते सिर्फ़ु गाना ॿुधाईंदा आहियूं ऐं गाननि खे इंजॉय कंदा आहियूं, शेरो शाइरी, पंहिंजे प्यारनि खे कोई ख़ूबसूरत मैसेज डेडिकेट करे सघो था, उन्हनि जा नाला खणी सघो था ऐं पंहिंजी राय खां इन हवाले सां आगाह करे सघो था त जेको मुंहिंजो टॉपिक हूंदो आहे उन जस्ट उन टॉपिक ते असांखे ॻाल्हाइणो हूंदो आहे। एनीवे मां पंहिंजी जेकी ॻाल्हि करे रही हुयसि त जॾहिं मां रिजेक्ट थी वियसि, मां जॾहिं घर वियमि त काफ़ी हिकिड़ो हफ़्तो गुज़री वियो, 2 हफ़्ता गुज़री विया ऐं मां पंहिंजो नंबर उते नोट कराए आई हुयसि। मां पंहिंजो पोर्टफोलियो उते शो कयो हुयो, उते मुंहिंजी पिक्चर्स हुयूं त उतां मूंखे कंहिं डायरेक्टर जी कॉल आई ऐं उन्हनि मूंखे चयो त तव्हांजो हिते नंबर मेंशन थियल आहे, तव्हांजो पोर्टफोलियो मां ॾिठो आहे ऐं तव्हां ऑफिस विज़िट कयो। उन्हनि मूंखे पंहिंजो ऑफिस जो ॿुधायो ऐं मां वरी चैनल ते आयसि ऐं पोइ जॾहिं हुननि मूंखे हिकिड़ो मौक़ो ॾिनो, उन खां पोइ जेको मां अप थी हुयसि, माशाल्लाह माशाल्लाह अल्हम्दुलिल्लाह, उन खां पोइ जेको मां बिज़ी रही आहियां 8-10 साल, अल्लाह मां ॾाढो कमु कयो आहे, सिंधी मीडिया में, उर्दू मीडिया में ऐं फैशन डिज़ाइनिंग में अलॻि, रेम शोज़ मां अलॻि कया, शूट्स मां अलॻि कया, त इलाही मसरूफ़ ज़िंदगी गुज़री वई। पोइ उन डायरेक्टर सां गॾु जंहिं मूंखे फस्ट टाइम रिजेक्ट कयो, मां उन सां गॾु कॾहिं बि कमु न कयो। मुंहिंजी कोशिशि हुई त मां उन सां कमु न कयां। तव्हांखे अहिड़ा माण्हू दुनिया में इलाही मिलंदा जेके तव्हांखे डिग्रेड कंदा, तव्हांखे किराइण जी कोशिशि कंदा, पर तव्हांखे गिव अप न करिणो आहे, हार नाहे मञणी पंहिंजी ज़िंदगी खां। जेको तव्हांजो शौक़ु आहे, जेको तव्हांजो फेल आहे, तव्हां उनखे बार बार ट्राए कंदा रहो त न मुंहिंजो इहो शौक़ु आहे त मुंहिंजे अंदरि इहे फीलिंग्स छो आयूं जॾहिं मुंहिंजे अंदरि उहा ॻाल्हि ई न आहे। ट्राए कंदा रहो ऐं ज़रूरु तव्हां उन मक़सद में कामयाबु थींदो। पोइ काफ़ी टाइम खां पोइ जंहिं डायरेक्टर मूंखे फस्ट टाइम मौक़ो ॾिनो मीडिया में अचण जे लाइ, उन ई मूंखे रिक्वेस्ट कई त तव्हां इन डायरेक्टर सां गॾु कमु कयो, हुनजो प्रोजेक्ट बिल्कुलु तव्हां ते फिट आहे, तव्हां हुनजे ड्रामे जी बिल्कुलु परफेक्ट हीरोइन आहियो ऐं तव्हां जॾहिं इहो ड्रामो कंदो त तव्हांजो इलाही सुठो। मां चयो मूंखे हाणे नाले जी ज़रूरत न आहे, पर जेको फस्ट टाइम जहिड़े तरीक़े सां हिननि मूंखे डिग्रेड कयो उहो तरीक़ो मूंखे पसंदि न आयो, अॼु ॾींहं ताईं मूंखे उहो यादि आहे। एनीवे माफ़ी तलाफ़ियूं थियूं, इलाही हुन डायरेक्टर इलाही वॾो हुयो ऐं हुन मूंसां इलाही माज़रत कई। मां उनजी ॻाल्हि उनजे ड्रामे में कमु सिर्फ़ु इन वजह सां कयो छो जो कारण मूंखे रिक्वेस्ट उन डायरेक्टर कई जंहिं मूंखे पिक कयो, जंहिं मूंखे फस्ट टाइम मौक़ो ॾिनो। सिर्फ़ु उनजी इज़त, उनजो नालो रखण जे लाइ मां उन डायरेक्टर सां गॾु कमु कयो ऐं उनजो ड्रामो माशाल्लाह ॾाढो सुठो हलियो ऐं ॾाढो ज़बरदस्त हलियो। हिकिड़ी कॉल आहे, कॉल शामिल कंदसि। हलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। छा नालो आहे, किथां कॉल कई आहे? जी अख्तर तो ॻाल्हायां, कराची में। महिरबानी, मां तव्हांखे भली कार थी कयां। कीअं आहियो तव्हां, ठीकु आहियो? जी ठीक ठाक। छा चवणु चाहींदा प्रोग्राम में? प्रोग्राम में ये चवणु चाहींदा गानो हिकिड़ो ॿुधाए सघंदा तव्हां? कहिड़ो गानो? अहमद मुगल जो आहे। ठीकु आहे, कंहिंजे नाले कंदो? मुंहिंजो दोस्त है शाहनवाज, हैदराबाद में मुंहिंजे नाले। शाहनवाज बाय कास्ट? कास्ट हैदराबाद। हैदराबाद में ना, कास्ट छा आहे? शाहनवाज जी कास्ट छा आहे, ज़ात छा आहे? खोखर। खोखर, शाहनवाज खोखर। ओके, ठीकु आहे, ओके, ज़रूरु। जी जी। दिल मोंदी के साजन तुंहिंजी याद। ओके ओके, ज़रूरु ज़रूरु। वॾी महिरबानी, थैंक यू सो मच फॉर प्रोग्राम में कॉल करण जे लाइ ऐं ॾाढी ख़ुशी थी। त जेकी मां ॻाल्हि करे रही हुयसि त ज़िंदगीअ में कॾहिं बि तव्हांखे हार नाहे मञणी, महिनत करणी कंदे रहंदी आहे। हे न त हो सही, हो न त हो सही। इलाही माण्हू अहिड़ा हूंदा जेके तव्हांखे किराइण जी कोशिशि कंदा, पर तव्हांजो जेको एम आहे, जेको तव्हां सोचियो आहे पंहिंजे लाइ त मूंखे हिन मंज़िल ताईं पहुचणो आहे, कीअं न कीअं करे किथे न किथे को न को रस्तो, ऐं दुआ कंदा रहो, नमाज़ पढ़ंदा रहो, अलाह साईं तव्हांजा रस्ता पाणी खोलींदो। ऐं ॻाल्हियूं खोड़ सारियूं हुयूं, खोड़ सारियूं कचेरियूं तव्हां सां करणियूं पियूं, पर वक़्तु थियो आहे हाणे असांजे प्रोग्राम जो ख़तमु थियण जो, त वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुची वियो आहे। इंशाल्लाह नेक्स्ट वीक वरी कंहिं नए सुठे टॉपिक सां गॾु तव्हांजी ख़िदमत में हाज़िर हूंदसि। तेसि ताईं पंहिंजी होस्ट सदफ़ भुट्टो खे ॾींदा इजाज़त। हिन ख़ूबसूरत सॉन्ग खे एंजॉय कयो। अल्लाह हाफ़िज़, टेक केयर एंड गुड नाइट। जे मुझो में
सजो तुंहिंजे इस्तक़बाल लाइ बिहारी ज़िलो सजो तुंहिंजे इस्तक़बाल लाइ बिहारी कंदे जे हो ऐलान मुंहिंजा जानी कंदे जे हो ऐलान मुंहिंजा जानी ज़िलो सजो तुंहिंजे इस्तक़बाल लाइ बिहारी ज़िलो सजो तुंहिंजे इस्तक़बाल लाइ बिहारी वार बिछाया तोले सेजू सजाया ईंदे जे मुंडे तोले मिठाइयूं विराया वार बिछाया तोले सेजू सजाया ईंदे जे मुंडे तोले मिठाइयूं विराया कंदे जे हो एहसान मुंहिंजा जानी कंदे जे हो एहसान मुंहिंजा जानी ज़िलो सजो तुंहिंजे इस्तक़बाल लाइ बिहारी ज़िलो सजो तुंहिंजे इस्तक़बाल लाइ